बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम सभिनी खे दिलि जे तमामु गहराइनि सां भली कार चवंदा समाजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हमेशह जीअं सलाम सिंध में अवांजी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत मां आहियां अवांजी मेज़बान शाज़िया करीम जलानी ऐं एॾो की मौसम जी जेकॾहिं ॻाल्हि कयां त माशाअल्लाह छा ई ॻाल्हि आहे एॾो की मौसम जी जॾहिं मां रस्ते में अचां पई त हल्की फुल्की बूंदाबांदी उहो जेको मौसम जो सहर हुयो यकीन कयो एतिरो ख़ूबसूरत हुयो ऐं जॾहिं मां रस्ते में अचां पई ऐं हल्की फुल्की बूंदाबांदी ऐं उहे बूंदूं मुंहिंजे चहिरे ते पवनि पियूं त हिकिड़ी अजीब ख़ुशी ऐं हिकिड़ो अजीब ख़ुशीअ जो अहसासु ऐं फ्रेशनेस फील थिए पई ऐं उहे बि पाकिस्तान में प्रोडिक्शन आहे मींहं वसण जी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ख़ैर इहा त आगाज़ जी ॻाल्हि ॿोल जेके हालतूं ऐं वाक़िया असांजे साम्हूं ईंदा आहिनि कोशिशि कंदा आहियूं त उन सभिनी खे अव्हांजे साम्हूं पेश कयूं पर मौजूदा सूरत हाल में जेकॾहिं ॾिठो वञे असां हमेशह खां वठी काफ़ी अरसे खां वठी मुंहिंजे ख़्याल में त काफ़ी वरे थी विया आहिनि हाणे त इहा ॻाल्हि कंदे त अॼु जी औरत आज़ादु आहे ऐं अॼु जी जेका औरत आहे उनखे राइट्स आहिनि उनखे पूरो हक़ आहे पंहिंजी ज़िंदगी जो को बि फ़ैसिलो वठण जो पर सदाकत केतिरी आहे इन ॻाल्हि में छा वाक़ई अॼु असांजी औरत आज़ादु आहे इहो अञा ताईं बि मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ो तमामु वॾो सवालिया निशान आहे जंहिंजो जवाबु न असांजी औरत खे ख़बर आहे न ई वरी असांजो जेको मर्दनि जो मुआशरो जंहिंखे असां चऊं था उन्हनि खे ख़बर आहे बहरहाल राइट्स सिर्फ़ु औरतुनि जा कोन आहिनि पर मर्दनि जा बि आहिनि ऐं यकीननि असांजो मुल्क पाकिस्तान हिकिड़ो अहिड़ो मुल्क आहे हिकिड़ो अहिड़ो ख़ितो आहे जिते हर क़ौम आबादु आहे हर मज़हब जा माण्हू आबादु आहिनि माशाअल्लाह सिख बि मौजूदु आहिनि हिंदू कम्यूनिटीज़ बि मौजूदु आहिनि ईसाई भाइर बि मौजूदु आहिनि इन खां अलावा बि जेतिरियूं कम्यूनिटी आहिनि ऐं कम्यूनिटीज़ आहिनि ऐं जेतिरनि मज़हबनि सां वाबस्तगी माण्हू रखनि था उहे सभई पाकिस्तान में मौजूदु आहिनि ऐं इहो ई रीज़न आहे त पाकिस्तान हिकिड़ी स्ट्रॉन्ग कंट्री आहे पाकिस्तान जी इहा ख़ासियत आहे त उन हमेशह पंहिंजे दिलि में हर क़ौम खे ऐं हर मज़हब खे जॻह ॾिनी आहे ऐं इहो ई रीज़न आहे त लाज़मी ॻाल्हि आहे जॾहिं असांजे मुल्क में कोई हिकिड़े ॿिए मज़हब सां तालुक़ु रखण वारा माण्हू हिते रहनि था त राइट सिर्फ़ु पोइ मुस्लमाननि जा कोन आहिनि ऐं नई वरी असां चवंदा छो जो पाकिस्तानी त हिंदू बि आहे पाकिस्तानी त सिख बि आहे पाकिस्तानी त ईसाई बि आहे सभई पाकिस्तानी आहिनि त इन जो मतिलबु इहो आहे त राइट्स बि इक्वल हुजणु खपनि जेतिरा असां मुस्लमाननि खे राइट्स आहिनि ओतिरा हुननि खे बि हुजणु खपनि जेतिरा असां मुस्लमान औरतुनि खे राइट्स हिते मिलनि था ओतिरा ई असांजी जेके ॿियूं भेनरूं आहिनि उन्हनि खे बि उहे राइट्स मिलणु खपनि बहरहाल अॼु जे प्रोग्राम में असांजो जेको ख़ासि मुद्दो आहे उहो आहे फ्रीडम आज़ादी ऐं अॼु असां आज़ादी ते ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं ख़ासि तौर ते जेको हिंदू मैरिज बिल पास थियो आहे उन हवाले सां अॼु असां कोशिशि कंदासीं त डिस्कशन कयूं ऐं छा क्लॉज़ आहिनि ऐं औरतुनि जा हक़ आहिनि या उन में केतिरी आज़ादी असांजी औरत खे ॾिनी वई आहे औरत जे हक़ जे लाइ इहो जेको बिल पास थियो आहे उन में औरत केतिरी पाण खे स्ट्रॉन्ग फील करे सघे थी या औरत पंहिंजे पाण खे कीअं मञाए सघे थी इहे सभई शयूं आहिनि जेके यकीननि अॼु जे प्रोग्राम जो हिकिड़ो ख़ासि मौज़ू आहिनि मां चाहियां त डायरेक्टली इंट्रोडक्शन ते अची सघां पई पर इलाही माण्हू हूंदा आहिनि इंट्रो ॾिसंदा आहिनि त अॼु ॻाल्हि छा थी थिए उन खां पोइ फ़ौरन चैनल चेंज थी वेंदो आहे सो मां चाहींदसि जेके बि असांजी भेनरूं अॼु असांखे ॾिसनि पियूं चैनल चेंज करण जी का बि ज़रूरत कोन आहे छो जो अॼु अव्हांजो प्रोग्राम आहे अव्हांजी ॻाल्हि आहे ऐं ख़ासि तौर ते अव्हांजे हक़नि जी ॻाल्हि आहे सो पहिरियों जेको मौज़ूज़ महिमान मौजूदु आहे ऐं इन ख़ासि इशू ते इन ख़ासि टॉपिक ते असां ॻाल्हाईंदासीं ॿुधाईंदी अव्हांखे त माशाअल्लाह असां प्रेसिडेंट आहिनि मिनॉरिटी विंग पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा जनाब शाम सुंदर अडवाणी साहब ऐं हमेशह असां सां गॾु मौजूदु हूंदा आहिनि सूफ़ी सोच रखण वारा आहिनि अस्सलाम वालेकुम हक़ मौजूदु नमस्ते ख़ुशि आमदीद थैंक यू सो मच शाम साहब जो अॼु बि असांजे सॾ ते अव्हां जी चयो हिते मौजूदु आहियो ऐं ख़ासि तौर ते अॼु जेको मौज़ू आहे उहो यकीननि इलाही घणो अहम आहे सो थोरा आहियूं अव्हां जा ऐं कोशिशि कंदासीं त अॼु डिटेल में इन हवाले सां असां ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं जी व्यूअर्स ऐं ॿी जेका पर्सनैलिटी आहे माशाअल्लाह तमामु बहितरीनु कंहिं बि उहा शख़्सियत तारुफ़ जी मोहताज कोन आहे ऐं जॾहिं बि उन्हनि खे बि असां इनवाइट कंदा आहियूं त पंहिंजो घर सम्झी हमेशह ईंदा आहिनि भले केतिरा बि पंहिंजी ज़िंदगी में मसरूफ़ हुजनि पर जेकॾहिं उनखे सॾु थींदो आहे त सलाम सिंध में अचिणो आहे त यकीन कयो हू बिना सोचे चवंदा आहिनि ठीकु आहे बसि मूंखे वञिणो आहे त वञिणो आहे ऐं इहा ई ख़ासियत असांजी ॿिन्ही महिमाननि जी आहे त हमेशह असां सां गॾु मौजूदु हूंदा आहिनि ऐं इंट्रोडक्शन माशाअल्लाह साईं जन पंहिंजी ज़िंदगी में इलाही कम कया आहिनि एतिरा कम कया आहिनि जेकॾहिं हिते मां ॿुधाइणु स्टार्ट कयां त यकीन कयो त मूंखे अधु कलाकु लॻी बल्कि इन खां बि वधीक लॻी वेंदो सो मां एतिरो ई ॿुधाए सघां थी त शख़्सियत तमामु बहितरीनु आहे इन खां अलावा अव्हांखे ॿुधाईंदी हलां त प्रेसिडेंट आहिनि श्री गुरु नानक सत्संग सभा जा ऐं जेका कराची सिंध में हीअ तंज़ीम कमु करे थी इन खां अलावा चेयरमैन आहिनि गुरु नानक ख़ालसा वेलफेयर ट्रस्ट जा ऐं माशाअल्लाह साईं इहा जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे इहा बि कराची में कमु करे पई जनाब सरदार हीरा सिंह साहब ऐं वकालत सां पिण साईं जन जी वाबस्तगी आहे अस्सलाम वालेकुम सत श्री अकाल ख़ुशि आमदीद ऐं थैंक यू सो मच अच्छा हथ ॿधणा हुया मां सां पेपर मुंहिंजे हथ में हुया सो अगेन सर नमस्ते सत श्री अकाल थैंक यू सो मच अॼु ख़ासि इशू ते अव्हां जॉइन कयो आहे ऐं अव्हां सां असां कोशिशि कंदासीं त अॼु असां फ्रीडम ते ॻाल्हायूं औरतुनि जी आज़ादी ते ॻाल्हायूं सो बिल छा थी करे अव्हांजी जेका वाबस्तगी आहे वकालत सां आहे वकालत जो शोबो आहे यकीननि टफ बि आहे ऐं सो असां चाहींदासीं त अव्हांखे इहो ॿुधायो जेको बिल पास थियो आहे हाणे
औरतुनि जे मैरिज जे हवाले सां ख़ासि तौर ते मिनोरिटी जे हवाले सां सो उन जे हवाले सां मुंहिंजो छा ओपिनियन आहे? असल में हीउ जेको बिल आहे, पहिरियों त मां सभ खां पहिरियों तव्हांजी जेको आहे थैंक यू थो कयां त तव्हां जेको आहे सो हिंदू भाउरनि सां गॾु जेको आहे सो डिप्राइव्ड माइनॉरिटी सिख कम्यूनिटी, ख़ुशूसी तौर ते मां इहो डिप्राइव्ड इन करे चवंदुमि जो सिखनि खे हिते को बि हक़ु हासिलु कोन्हे। उन्हनि जा जेके तमामु पॉलिटिकल हक़ आहिनि या उन्हनि जा सोशल हक़ आहिनि उहे तक़रीबन सलब कया विया आहिनि। ऐं उहो जेको उनजो पस मंज़र त इहो ई आहे त 1947 खां पोइ सिख जेको आहे सो जॾहिं हितां हलिया विया आहिनि पाकिस्तान ठहण वक़्तु, उन खां पोइ सिख जेके न हुअण जे बराबरि जेको आहे सो हिते रहिजी विया आहिनि। या जेके हाणे जेके ॿिया नवां सिख जेको थींदा था वञनि, बिजु त सिख धर्म जो पोखियल आहे, छाकाणि सिंध जी धरती सूफ़ियुनि जी धरती आहे, सूफ़ियुनि जी धरती आहे। ऐं सिख बि जेको आहे हिकिड़ो सूफ़ी आहे जेको सभ सां प्यारु करण वारो आहे। बिल्कुलु उहो बिना कंहिं ज़ात पात, बिना कंहिं मज़हब, कास्ट, क्रीड, सेक्स ऐं रिलीजन जे जेको आहे बिना तफ़रीक़े सभ खे वेलकम कंदो आहे। राइट। हाणे जेको आहे सो अॼु तव्हां जेको आहे महिरबानी कया जो सिखनि खे बि दावत ॾिनी आहे त हिते असां ॻाल्हायूं, पर हाणे सभ खां पहिरियों जेको तव्हांजो जेको टॉपिक आहे फ्रीडम उहो आहे जेको आहे हिंदू मैरिज बिल ते। हाणे तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान में सिख एंड हिंदू आर टू टोटली डिफरेंट रिलीजन्स। बिल्कुलु। हाणे पहिरियों त जेको आहे सो सेपरेट एंटिटी न हुई, पहिरियों जेको सिख जेको आहे इट वॉज कंसीडर्ड एज अ हिंदू। पर पाकिस्तान में वरी इहो जेको इनकलाब अची वियो जॾहिं सिखनि सां ज़्यादतियूं शुरू थियूं, जॾहिं अकाल तख़्त जे मथां हमिलो थियो, उन खां पोइ सिखनि पंहिंजो पाण खे जेको आहे सो अलॻि एंटिटी जेको आहे सो चवराइणु शुरू कयो। हाणे हिते सिंध में जेको 2016 15 फेबरवरी ते जेको बिल पास थियो हिंदू मैरिज एक्ट जे तहत, उन्हनि में उन्हनि हिंदुनि जी जेका शादी आहे उहा रजिस्टर लाज़मी करार ॾिनी वई आहे, छाकाणि जो डॉक्यूमेंट्री सोसाइटी ठहण वारी आहे ऐं आहिस्ते आहिस्ते सॼो कमु डॉक्यूमेंट ते थींदो थो वञे। ऐं ॿाहिरनि मुल्कनि में जेकर वञिबो आहे त उनजे लाइ रजिस्ट्रेशन ऐं मैरिज जो सॼो कुझु ॾेखारिणो थो पए, जी शनाख़्ती कार्ड लाज़मी आहे। पर हाणे इहो थियो आहे जेको आहे हिंदुनि जे लाइ जेको आहे हिंदू मैरिज एक्ट जे तहत उहे माण्हू जेके हिंदू आहिनि उहे जेको आहे दे शुड रजिस्टर देयर मैरिज। अवां जेका ॻाल्हि कई हुन सां मां बिल्कुलु एग्री आहियां, बट शाम साहब वधीक मुंहिंजे ख़्याल में त हिन हवाले सां तफ़सील में ॻाल्हाए सघनि था। ऐं अवां इन बिल जेको पेश थियो आहे छा हिन जा क्लॉज़ आहिनि, डिटेल्स छा आहिनि ऐं छो ज़रूरत महसूस थी त इहो बिल हिकिड़ो पास थियणु खपे? ऐं सभ खां पहिरियों तव्हांजो ऐं सिंध टीवी नेटवर्क जो हिकु दफ़ो ॿीहर शुक्रगुज़ार आहिनि जिन हिंदू कम्यूनिटी हवाले सां जेको हाणे हिंदू मैरिज बिल पास थियो उनखे हाईलाइट करण लाइ हिते दावत ॾिनी आहे। ऐं सभ खां पहिरियों सभिनी सिंध वासियुनि खे सुबुह जो सलाम, नमस्ते। ऐं जेको हीउ तारीख़ी बिल पास थियो आहे नेशनल असेंबली में, उन ते वज़ीर आज़म पाकिस्तान मोहम्मद नवाज़ शरीफ़, ह्यूमन राइट्स जो फीडरल मिनिस्टर कामरान माइकल साहब ऐं पार्लियामेंट जे सबूर मेंबरनि स्टैंडिंग कमेटी जो थोराइतो आहियां जिन असांजी हिंदू कम्यूनिटी खे, ऐं त मिनारिटी सभु कम्यूनिटियूं जेके असांजी बिरादरियूं आहिनि पाकिस्तान में सभु बराबरि था सम्झूं, पर जीअं त हर मज़हब जो पंहिंजो हिकिड़ो तौर तरीक़ो, उनजूं रस्मूं आहिनि, उनजा जेके पंहिंजो कल्चर आहे, उन हवाले सां अॼु जेको टॉपिक आहे हिंदू मैरिज हवाले सां। ऐं इहो हिकिड़े तमामु तव्हां ॾिसो सिंध में हिकिड़ी वॾी जेके अक़िलतूं रहनि थियूं, उन में जेका अक़िलतुनि में जेके वधीक अक्सर उहा आहे हिंदुनि जी। उन असांजा सिख भाउ बि आहिनि, क्रिश्चियन भाउ बि आहिनि, पारसी बि आहिनि ऐं ॿियूं असांजूं जेके डिफरेंट मज़हब वारा माण्हू शामिलु रहनि था। हिन बिल जूं ख़ासि जेके मुंहिंजे नज़र में अहमियत वारियूं जेके ॻाल्हियूं इहे आहिनि, तव्हां ॾिठो हूंदो, तव्हां पाण सूफ़ीज़म सां घणो तालुक़ु रखो था, त असांजे सिंध में सिंधी हिंदू नियाणियूं जेके काफ़ी अरसनि खां वठी उहो ज़बरदस्ती मज़हब चेंज करण वारो जेको रुझान हुयो, उन खे रोक करण लाइ कानूनी हिकिड़ी हैसियत मिली वई त 18 साल खां घटि ॿार वारो उमिरि छोकिरो ऐं छोकिरी शादी कोन थो सघे। ऐं उन खां पोइ जीअं असांजे हिते कानून में मुस्लिम पर्सन लॉ ठहियल आहे, ॿियनि जुनागुल अॻु में असांजे हिंदू बिरादरीअ जेके फैमिली लॉस थिया आहिनि ॿियो टियों अहिड़े क़िस्म न हो। हिन बिल में उहे समूरियूं शयूं अचनि थियूं त हिकिड़ी हिंदू कम्यूनिटी फैमिली उनखे पाकिस्तान जे आइन में उहे सभई हक़ूक़ हासिलु हिन बिल ज़रिए थिया आहिनि। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजे मज़हब में ख़ासि तौर ते
ऐं नौजवान छोकिरी जो उनजो हस्बैंड डेथ थी वञे सडनली त उहा छोकिरी जंहिंखे असांजी ॿोली विधवा चवंदो आहे शादी न करे सघंदी। हिन बिल में इहा ॻाल्हि बि रखी वई आहे त उहा छोकिरी पंहिंजे मर्ज़ीअ सां 6 महीने खां पोइ ॿीहर शादी करे सघे थी। माना हुनखे पंहिंजो ॿीहर ज़िंदगीअ खे पंहिंजो जेको सफ़र आहे अॻिते जारी रखण लाइ उनखे हिकिड़ी कानूनी हैसियत मिली वेंदी। उनखां पोइ उन औरत जा जेके ॿार आहिनि उन फैमिली डिवाइस थिए थी, तलाक थिए थो, इहो सॼो हिकिड़ो काफ़ी तफ़सील आहे हिन में। त मुंहिंजे ख़्याल में असांखे पाकिस्तान जे जेके सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि, असांजा प्रोग्रेसिव मीडिया जा माण्हू आहिनि, सिंधी मीडिया आहे, उर्दू मीडिया आहे, जेके पाकिस्तान में रोशन ख़्याल माण्हू लायर्स आहिनि, दानश्वर आहिनि, एंकर पर्सन ऐं रोशन ख़्याल एनजीओस पार्टियूं, सियासी पार्टियूं, उन सभिनी जो ऐं एज़ हिंदू कम्यूनिटी मेंबर हैसियत सां उन्हनि सभिनी जो वरी बि हिकु दफ़ो थैंक्सफुल शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे ऐं असांजी कम्यूनिटीअ खे ऐं पाकिस्तान जे आइन कानून जो हिकिड़ो हिसो बनायो ऐं सम्झूं था त ईंदड़ वक़्त में असांजे जेके जनरेशन ईंदियूं उन्हनि खे वधीक तहफ़ुज़ ऐं प्रोटेक्शन मिलंदो। इंशाल्लाह, बिल्कुलु। मुंहिंजे ख़्याल में त ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, छो जो हिंदू कम्यूनिटीज़ में इहा ॻाल्हि ॾाढी असांखे ॾिसण में मिली त जेकॾहिं हिकिड़ी औरत विधवा थी वञे ऐं त उनजी शादी उहा वीचारी ज़िंदगी भर शादी न कंदी आहे, उनजे लाइ हिकिड़ो आश्रम ठाहियो वेंदो आहे, उहा ज़िंदगी भर उन आश्रम में रहंदी। त लाज़मी ॻाल्हि आहे त इहो हिकिड़ो औरत जे राइट जे ख़िलाफ़ु आहे, जेके राइट्स ॾिना वञनि था उसूली तौर ते उनजे ख़िलाफ़ु आहे, छो जो हिकिड़ी औरत पंहिंजी ज़िंदगी खे अॻिते गुज़ारे सघे थी। मिसाल जे तौर ते हिकिड़ी औरत नौजवान आहे, हाणे लाज़मी ॻाल्हि आहे जेकॾहिं घर में हूंदी त ग़ुलामी वारी ज़िंदगी आहे, ॿाहिरि आहिनि, भाॼाई आहे, ऐं इहा ज़िंदगी बि हिकिड़े ईअं जिते जबर खां घटि कोन आहे। सो ज़रूरी आहे त उहो पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो नओं आगाज़ करे। अच्छा शाम साहब, इहा त ॻाल्हि इहा थी त जेकॾहिं हिकिड़ी औरत विधवा थी वञे त उन सूरत में उहा शादी करे सघे थी, पर जेकॾहिं ईअं ई कंहिं वजह जे करे सेपरेशन थी वञे, तलाक थी वञे, त छा उन सूरत में बि उहा मैरिज करे सघे थी? न, उनजो हिकिड़ो क्लास पर तव्हां बल सवाल मां चाहींदसि ब्रेक खां पोइ असां हिन क्लास ते ॻाल्हायूं। जी व्यूअर्स, वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो वधंदासीं। ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त कोशिशि कंदासीं हिन मौज़ू खे अॻिते कंटिन्यू कयूं ऐं बाक़ाइदा असां फ्रीडम ते ॻाल्हायूं त आज़ादी असल में आहे छा। सो मिलूं था हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स, हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ अव्हांजे ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं। असां सां गॾु मौजूदु आहे श्याम सुंदर अडवाणी साहब ऐं सरदार हीरा सिंह साहब। सो ॻाल्हि ॿोल असांजी हले पई जेको मिनॉरिटीज़ में औरतुनि जे लाइ औरतुनि जी शादी जे हवाले सां ख़ासि तौर ते हिकिड़ो बिल पास थियो आहे उन ते, ऐं हिन महिल असांजी ब्रेक खां पहिरियों जेका जिन असांखे हाणे जॉइन कयो आहे, लाज़मी ॻाल्हि आहे त उनखे ॿुधाइणु ज़रूरी आहे त ब्रेक खां पहिरियों जेका असांजी ॻाल्हि ॿोल हले पई उहा इहा पई थिए त हाणे जेके असांजूं हिंदू जेके भेनरूं आहिनि, जेकॾहिं अलाह न करे का विधवा थी वञे औरत, त हाणे उहा शादी करे सघे थी 6 महीननि खां पोइ या जॾहिं बि हुनजी यकीनन हिकिड़ो हालतूं ऐं वक़्तु इजाज़त ॾिए, हाणे उहा शादी करे सघे थी, हुन वटि राइट आहे। पर इन खां पहिरियों इहो राइट हुन वटि कोन मौजूदु हुयो। ऐं ब्रेक खां पहिरियों सुवाल इहो उथियो हुयो त जेकॾहिं पाण में ज़ाल मुड़ुस नथा ठहनि ऐं तलाक थी वञे त उन सूरत में छा आहे, छा उन सूरत में उहा जेका अदी आहे उहा शादी करे सघे थी या नथी करे सघे, या उन जे लाइ इन बिल में छा फेवर आहे, केतिरी फेवर आहे? शाम साहब, पहिरीं जेको पंहिंजो ब्रेक अॻु में डिस्कस हलियो पिए विधवा जे हवाले सां, त आउं सम्झां थो त उन में असांजे ख़ासि तौर ते जेका हिंदू औरत आहे उनखे तमामु हिकिड़ी वॾी हिकिड़ी कानूनी हैसियत मिली आहे। ऐं ॿियो जेको तव्हां हाणे कयो त ज़ाल मुड़ुस में कंहिं नाथ पाकीअ करे तलाक थिए थी, उन सूरत में उन बिल में छा रखियल आहिनि, त उहे जनरली मुंहिंजे ख़्याल में जेके असांजे मुस्लिम पर्सन लाइ जेको पाकिस्तान में अॻे फॉलो थिए थो, बिल्कुलु उन जे ई कंहिं रोशनी में उन्हनि जा हिकिड़ा हुकूक रखिया विया आहिनि। तलाक जे कानूनी जेका हिकिड़ी हैसियत थिए थी, जॾहिं कोर्ट में मैरिज रजिस्टर थींदी कंहिं बि पंहिंजो जोड़े जी, लाज़मी उनजूं उहे सभु कानूनी हैसियतूं जेके उन बिल में हूंदियूं से उनखे मिलंदियूं। पोइ चाहे तलाक जी सूरत हुजनि या ॿियूं जेके प्रॉपर्टी जी सूरत में हुजनि। ऐं असां जॾहिं डिस्कस हले पियो पंहिंजो मुख़्तलिफ़ फॉर्म ते हिन बिल अचण खां अॻु में, उते मूं ज़ाती तौर ते हिकिड़ी इहा ॻाल्हि बि रखी हुई त जेकॾहिं कोर्ट में मैरिज रजिस्टर थींदी कंहिं बि पंहिंजो जोड़े जी, लाज़मी उनजूं उहे सभु कानूनी हैसियतूं जेके उन बिल में हूंदियूं से उनखे मिलंदियूं। पोइ चाहे तलाक जी सूरत हुजनि या ॿियूं जेके प्रॉपर्टी जी सूरत में हुजनि। ऐं असां जॾहिं डिस्कस हले पियो पंहिंजो मुख़्तलिफ़ फॉर्म ते हिन बिल अचण खां अॻु में, उते मूं ज़ाती तौर ते हिकिड़ी इहा ॻाल्हि बि रखी हुई
त जीअं त असांजे मुस्लिम इस्लाम में हिकिड़ी तमामु अहम भली ॻाल्हि आहे त माइट जे मिल्कियत में पुट त हूअं ई असांजे हिंदू मज़हब में आहे, पर नियाणीअ खे हिंदू मज़हब में उहा माइट जी मिल्कियत में हिकिड़ी कानूनी हैसियत मिलणु खपे, उहा न आहे। ठीकु आहे, इन खां पहिरियों इहा न आहे, इहा न हुई। ठीकु आहे, हाणे हिन बिल में मुंहिंजे ख़्याल में ॼण बिल अचे साम्हूं, उन में काफ़ी शयूं अञा असां जेके मीडिया जे थ्रू या ॿियूं जेके अपडेट थियूं आहिनि, पर जॾहिं कापी मिलंदी नोटिफाई थी बिल मुकमल पास थी वेंदो त उन में जेकॾहिं इहा ॻाल्हि थिए थी त माइट जी मिल्कियत में उन नियाणीअ जो बि हिकिड़ो जेको हिसो पती कानूनी हैसियत सां इंटरनेशनल लॉ जे हवाले सां ॿियो टियों थिए थो, इहा बि तमामु भली ॻाल्हि हूंदी। ऐं ॿियो त उन फैमिलीअ में उन ज़ाल मुड़ुस खे इहे पूरा हुकूक आहिनि त हू पंहिंजे जीअं मुस्लिम लॉ फैमिली में तलाक थिए थी, तलाक खां पोइ उन्हनि जे ॿारनि जा मसइला थियनि था, पोइ कोर्ट वञनि था, पोइ कोर्ट उते मैटर हले थो, घणो करे ॿार माउ जे फेवर में ईंदा, जेको दुनिया जे लेवल ते हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में इंटरनेशनल लॉ बि हिकिड़ो आहे त ॿारनि खे घणो जेके हुकूक आहिनि साए माउ जे हवाले, पीउ बि दावा कंदो, माउ बि कंदी, पर अक्सर करे जेके फ़ैसिला कोर्टनि में ईंदा आहिनि से ॿार जे जेके राइट जेके गॾु रहण जो सो माउ सां वधीक। राइट, सही, तमामु सुठी ॻाल्हि। सो हीरा साहिबु, हिन महिल ताईं जेका शाम साहिबु ॻाल्हि कई इन बिल जे हवाले सां, सो मुआशरे ते ऐं सोसाइटी ते कानूनी पॉइंट ऑफ व्यू सां छा हिन जो इम्पैक्ट पए थो? असल में जेको आहे सो हे जेको हिंदू मैरिज एक्ट जेको पास थियो आहे, हिन में इहा नई ॻाल्हि कुझु कोन्हे, इहा सॼी ॻाल्हि अॻु में बि आहे। अच्छा, अॻु में बि आहे, छाकाणि जो ही हुनखे हिकिड़ी कानूनी हैसियत हिननि ॾिनी आहे, हिकिड़ी कानूनी, हूअं बि कानूनी अॻे जेको आहे शादियूं थींदियूं हिंदू पंचायत हुनजो सर्टिफिकेट ॾींदी, हाणे उन जी जाइ ते गवर्नमेंट जो जेको आहे जेको थो ख़र्चो वधियो, अॻे हिंदू पंचायत जेको आहे ईअं ई जो 5-10 रुपया ॾिबा न ॾिबा उअं ई पंचायत वारा पंहिंजे शहर वारनि खे शादीअ जो सर्टिफिकेट ॾेई छॾींदा। हाणे वरी जेको आहे वञू गवर्नमेंट में वञू, वरी उतां पैसा भर हुन सर्टिफिकेट ॾिया, वरी उते रजिस्टर कराए, जेको त वधीक ड्रैग थी विया, हुन में कोई नई ॻाल्हि आहे कुझु कोन। ऐं तंहिंखां पोइ जेको आहे विधवा वारो तसवुर उहो त शुरू खां आहे त साईं सां त मां मुतफ़िक़ न आहियां त कॾहिं को विधवा खे हक़ु ई न हो, शादियूं जेको टुटंदियूं या वरी जेको आहे सो कंहिंजो मुड़ुसु जो कॾहिं कंहिं छोकिरीअ जो गुज़ारे वेंदो त उनखे उन महिल ई जेको आहे 6 महीने 12 महीने जेकॾहिं छोकिरी चाहे थी या हुनजा माइट चवनि था नंढी छोकिरी आहे, औलाद न आहे, त हुनखे उन महिल शादी कराए छॾंदा, को रिस्ट्रिक्शन त हुई कोन। इहा लीगली त इहा शइ लीगली कुझु हुई कोन, कॾहिं बि हुई कोन, इहा हमेशह थींदियूं रहंदियूं शादियूं। सो हाणे आहे त सर लीगल राइट मिलियो आहे न, यानी कि हाणे त जेकॾहिं कोई बि लीगल राइट न आहे, अॻे लीगल राइट हुयो, इहो बिल में थोरी मिलियो आहे। अच्छा, अॻे बि ईअं औरत शादी करे सघंदी हुई, पाण माइट कराईंदा, मुआशिरे वारा कराईंदा, पंचायत वारा चवंदा बाबा न्याणी तुंहिंजी वेठी आहे, ॿार बचो न आहे जेकॾहिं त हुनखे जेको आहे सो शादी कराए छॾियो, ऐं ईअं थी चुकियूं हुन सदियुनि खां हलंदो थो अचे। अच्छा, शाम साहिब माज़र सां हीरा साहिब, शाम साहिब इहा ई ॻाल्हि थी त आख़िर ज़रूरत छो पेश आई? छा वाक़ई अहिड़ा की वाक़िया के हालतूं अहिड़ियूं थियूं हुयूं कुझु? छो जो असां में आहे मिसाल तौर ते मुस्लमाननि में बि यकीनन कुझु तबिका कुझु फ़िरका आहिनि ऐं उन में यकीनन हर हिक जूं पंहिंजूं रस्मूं पंहिंजा कुझु रिवाज आहिनि। सो छा इन तहत कुझु हुयो त औरतुनि खे बिल्कुलु बि राइट कोन आहे जो अव्हांखे ज़रूरत महसूसु थी? पंहिंजो असांजो साईं असांजो मोहतरम हुन सां खोल सारियूं रेस्पेक्टेबल, पर हिकिड़ियूं राॼणियूं शयूं हूंदियूं समाजी जेके असांजा क़दुर आहिनि, वैल्यूज़ आहिनि, हलियूं आयूं पे, पर कानूनी जेका हिकिड़ा हक़ जीअं ॾिसां असां NIC सवा असांजी सुञाणप समाजी तरह थिए थी न फलाणो फलाणे पुटु, पर उनजी कानूनी हैसियत न हुई। पासपोर्ट ठारायूं था, उन जी कानूनी हैसियत थिए थी। ईअं ई असांजो ई बिल पास थियण सां असांखे नादरा में, पासपोर्ट में, इंटरनेशनल जेके असांजा माण्हू अचनि वञनि था उन्हनि खे, ऐं ॿियूं खोड़ सार जेके लीगल फॉर्मेलिटीज़ आहिनि जंहिंमें कानूनी तरह उन शादीशुदा जोड़े जो हिकिड़ो सर्टिफिकेट खपे थो, उनजी वॾी हिकिड़ी वैल्यू आहे। विधवा जे हवाले सां साईं जेको चवे पियो, असांजे समाज में तमामु रेयर केस अहिड़ा हूंदा, मुंहिंजी पंहिंजी ज़ाती जेका नॉलेज आहे उन में के रज़ा ख़ुशीअ सां उहे शादियूं थियूं हूंदियूं, पर अक्सर करे असां जूं छोकिरियूं मेजॉरिटी में जेको ऐं पंहिंजे इलाही खोड़ सारा मुंहिंजे साम्हूं असांजी हिंदू कम्यूनिटी जा मिसाल आहिनि, मुख़्तलिफ़ माना सिंध में रहंदड़ जेके माण्हू आहिनि उहे एतिरामनि तौरु पंहिंजे मुड़ुस जे, पंहिंजे फैमिलीअ जे, उहो जेको असां ते इन्फ्लुएंस हूंदो आहे
उन जे दायरे खां टुटी करे कंहिं वरी ॿी फैमिलीअ में हू पंहिंजी ज़िंदगी जो सफ़र शुरू करे उहो तमामु घटि रहियो आहे। पर हाणे जॾहिं हिकिड़ी कानूनी हैसियत मिले थी त उन जेका बि छोकिरी कहिड़े बि चाहे अपर क्लास हुजे लोअर क्लास हुजे मिडिल क्लास कहिड़े बि माना ज़ात सां तेलक रखंदी हूंदी हिंदू मज़हब जे हवाले सां उनखे इहो हक़ु हासिलु आहे। पोइ उहा चाहे शादी करे न करे अॻु में उनखे उहा कानूनी पाकिस्तान जे आइन में हिकिड़ो जे असां मुस्लमाननि में आहे जेकॾहिं हिकिड़े औरत जी या मर्द जी शादी थी वञे त जॾहिं CNIC ठहे थो त पीउ जे जाइ ते वरी मुड़ुस जो नालो अची थो वञे त मतिलबु इहे राइट्स पहिरियों कोन हुआ त लीगली तौर ते ईअं कोन थींदो हो जेकॾहिं हिकिड़ी औरत विधवा थी वञे ॿीहर शादी करे थी त पोइ CNIC में उहो यकीनन हिकिड़ो ख़ाल या ठहंदो ई न हूंदो यकीनन इहे प्रॉब्लम्स ईंदा हूंदा। हीरा साहब अवां विच में कुझु चवणु थी चाहियो बट माज़रत सां जो असल में ॾिसो न साईं श्याम सुंदर साहिबु जेको आहे सो जेको ॻाल्हि ॿुधाई त असांखे कानूनी हैसियत पर पहिरियों साईं खां पुछो त तव्हांजी जेका शादी जेके हिंदू पंहिंजा सर्टिफिकेट सां थी ऐं उन ते ई NIC कार्ड ठहियो या असांजा केतिरा ई जेके सिख आहिनि जेके जेको आहे सो कन्वर्ट थींदा आहिनि हिंदुनि मां सिख थींदा आहिनि उहे मूंखां सर्टिफिकेट वठंदा आहिनि गुरुद्वारे जो उन्हनि खे ॾींदो आहे उन्हनि जो शनाख़ती कार्ड ठहंदो आहे उन्हनि जो पासपोर्ट बि ठही वेंदो आहे। इहा ॻाल्हि त थी वई हिंदू कम्युनिटी जी। सिख कम्युनिटी में छा आहे असल में सिख कम्युनिटी जेको आहे सो मां पहिरियों जेको आहे इन खां अॻु में जेको आहे इन कम्युनिटी ते अचां जेको आनंद कार्ज जो हुन मैरिज ते अचां इन खां अॻु में इन खां जेको अॻु में मां इन ॻाल्हि जी वज़ाहत बि कंदुमि त हीउ जेको बिल जेको मैरिज एक्ट जो जेको थियो आहे हिन जो जेको ख़ासि मक़सदु जेको आहे इहो आहे त जीअं मिसालनि को हिंदू जोड़ो आहे उन्हनि वटि को डॉक्यूमेंट कोन हूंदो आहे शादी थींदी आहे पंहिंजा हिसाब सां अञा शनाख़ती कार्ड न आहे मिसलनि ऐं मिसलनि CV ते किथे विया त पुलिस वारा उन्हनि खे घणो करे या किथे रोक टोक कानून जे तहत रोक टोक थींदी तव्हां केरु आहियो ॾेखारियो भला तव्हांजी शादी थियल आहे। इस्लाम में त उन्हनि वटि पंहिंजो निकाहनामो हूंदी आहे असां वटि कोई निकाहनामो न थींदो मंदर में जेका वेॾी थी वई उनजो को डॉक्यूमेंट न हूंदो पर हिंदू पंहिंजा जो सर्टिफिकेट हूंदो उहो बि गॾु खणी थो माण्हू न हा त बाक़ी उहो शनाख़ती कार्ड साॻा ई ठहंदा उहो डॉक्यूमेंट साॻियो ई हूंदो लीगलिटी उहा ई हूंदी पासपोर्ट बि उन ते ठहंदा उहो सभु कुझु हूंदो ऐं तंहिंखां पोइ जेको आहे जेको हिंदू जेको आहे मैरिज एक्ट जी हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे त मेजॉरिटी ऑफ द हिंदूस दोज़ हू फॉलो द टीचिंग ऑफ गुरु नानक हाणे साईं इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कंदो त हाणे घणा ई हिंदू जेको आहे सो पंहिंजे हिंदू मज़हब जी जेके वेदी आहे जेकी वेदनि जी जेको आहे सो ज़बान आहे वेद उन्हनि वेदनि मां जेका वेदी जेका पढ़ंदा आहिनि उन्हनि खे छॾे करे महाराजनि ब्राह्मणनि जी उनखे फिलासफ़ी खे छॾे करे उन्हनि गुरु नानक जे ॾसियल रस्ते लावा ते घणो करे उन्हनि जेको आहे सो वठां कई त असां पंहिंजी जेको आहे सो सिख मज़हब जे हिसाब सां लावा पढ़ाए कयूं असां ब्राह्मणनि ॾियूं उन्हनि खां वेॾी न करायूं इहो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो सेपरेट टॉपिक आहे छो जो इहा वरी तारीख़ी पस मंज़र में न त पोइ इन ॻाल्हि खे बि रोकण जे लाइ बि जो जेको आहे इहो बिल जेको आहे ख़ासि कयो वियो आहे त जेको आहे सो वधि में वधि हिंदू जेको आहे सो इन पासे माइल था थियनि सिख पासे त इन खे हिते ई जेको आहे उन तरीक़े खे हिते ई रोकियो वञे इन जो मक़सदु इहो बि कोशिशि कंदासीं त इन जे हवाले सां हिकिड़ो सेपरेट प्रोग्राम रखूं ऐं पोइ रस्मुनि ते रिवाजनि ते ऐं जेके ट्रेंड्स हुननि में हलनि था या मज़हबी हिकिड़ो इबादत जो तरीक़ो आहे असां ॻाल्हाईंदासीं पर श्याम साहब जेका ॻाल्हि थी हाणे गुरु नानक ऐं मुंहिंजो पाण गुरू असांजे जेके हिंदू कम्युनिटी आहिनि गुरु नानक हिकिड़ो सूफ़ीज़म नंढे खंड में जेके वॾा सूफ़ी गुज़रिया उन्हनि में गुरु नानक जो वॾो नालो आहे जंहिं इंसान जो पैगाम ॾिनो आहे बिना कंहिं ज़ात पात जे बिना कंहिं मज़हब जे हू हिकिड़ो आइडल पर्सन हो असांजे सॼे हिन बेल्ट ऐं 1500 साढा 1500 अंदाज़ा 1469 माना इहो जेको पीरियड आहे उन खां पोइ असीं ताईं त कंहिं माण्हूअ जा कंहिं गुरूअ जा कंहिंजा पोइ लॻ फॉलोअर्स त लखनि करोड़नि में थी सघनि ठीकु आहे न उहो हिकिड़ो एतिराम अक़ीदो पाईंदा हिते साईं जेका सरदार साहिब जा ॻाल्हि रखी आहे उन में असांजा जेके गुरू नानक जा अक़ीदमंद जे घणा उहे कुझु फ़र्ज़ आहे गुरुद्वारे में उहे रस्मूं अदा कनि था पर अक्सरती जेका आहे उहा जेको हुनजो हिंदू मज़हब जेके कल्चर आहे जेके रवायतूं ट्रेडिशन जीअं तव्हां ॾिठो आहे हुन फिल्मनि में ड्रामनि में असांजे जीअं साईं ॿुधायो फेरा जेके थींदा ऐं उहे त उहो सिलसिलो आहे बाक़ी असांजी हिन बिल जे हवाले सां आउं सम्झां थो ॿियूं जेके काफ़ी ॻाल्हियूं जीअं हिन जा जेके इम्पैक्ट पवंदा त ख़ासि तौर सिंध में मूं पहिरीं ॻाल्हि कई
त सिंधी हिंदू नियान जेको मज़हब तब्दील थियण वारो हाँ, सिलसिलो forced घटि conversion। उमिरि में जेका ॿार जी शादी थींदी उनखे रोकथाम करण लाइ हिन जो नायत काराइतो जेको असरु थींदो। ऐं आउं सम्झां थो त वज़ीर आज़म पाकिस्तान मोहम्मद नवाज़ शरीफ़ जूं दिली तरह इहे ख़्वाहिशूं आहिनि त पाकिस्तान में रहंदड़ सभु अक़िलियतूं, ईअं न ख़ाली हिंदू, क्रिश्चन हुजनि, हिंदू हुजनि, सिख हुजनि, पारसी हुजनि, हुननि खे उहा ई अहमियत मिले जेका क़ानूनी तरह आइनी तरह जेका हितां जे अक्सरियती आबादी खे, जेका असांजे मुस्लिम ॿारनि खे। सही। ऐं उनजो हिकिड़ो वाज़े मिसाल ॾियां त लास्ट ईयर असांजी जेको असांजे हिंदू कम्यूनिटी वॾो त्योहारु थींदो दीवाली फेस्टिवल, दिवाली उते बि असांजे वज़ीर आज़म पाकिस्तान मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहिबु असांजी दावत ते बिल्कुलु। पहिरियों दफ़ो पाकिस्तान जी तारीख़ में पाकिस्तान जो वज़ीर आज़म सिंधू तहज़ीब जे असुलु रहावसी सिंधी हिंदुनि सां कराची में अची उहो त्योहारु मल्हाए थो। ऐं उनजो इहो पॉज़िटिव मैसेज इहो थो वञे पूरी दुनिया में, असांजे हिन कंट्री में, त पाकिस्तान जा जेके अक़िलियती आहिनि उहे बि हिन रियासत जो अटूट अंग आहिनि, उहे हिन कानून जो, हिन आइन जो हिकु हिसो आहिनि। चवण असां बि हिन धरतीअ सां मोहबत कयूं था, हिन वतन सां मोहबत कयूं था। असांजी जेके बि कम्यूनिटियूं आहिनि हिंदू टोटल ऐं अक़िलियत उहे सभु हिते जो रोज़गार कनि, हिते जी पोरियो कनि ऐं हिते जे कानून आइन खे फॉलो करे असीं सभु उन वतन सां उन धरतीअ सां। अच्छा, इहा हिन महिल ताईं ॾिसो असां इन खां पहिरियों बि हिकिड़ो प्रोग्राम कयो जंहिंमें असां मुस्लमाननि में जेके शादियूं थियनि थियूं उन में जेके प्रॉब्लम्स थियनि था या छा हिकिड़ी औरत खे राइट्स आहिनि, इन हवाले सां बि असां प्रोग्राम्स करे चुका आहियूं। वरी हाणे असां माशाल्लाह हिंदू कम्यूनिटी जे हवाले सां ॻाल्हायूं पिया। सो कोशिशि कंदासीं त ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि अचूं त पोइ सिख कम्यूनिटीज़ में औरत खे छा राइट्स आहिनि इन हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं। बट व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो, सो वधंदासीं ब्रेक ॾांहुं। ऐं माज़रत सां आमिर एंड अजय आप दोनों हमारे साथ मौजूद हैं। सो अस्सलाम वालेकुम एंड नमस्ते। सो कोशिश करेंगे कि आपसे भी हम कुछ ना कुछ अच्छा सा म्यूजिक सुने। जी व्यूवर्स वदना से हिकड़े मुख्तसिर ब्रेक डाउन। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूवर्स हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ अव्हांखे भली कार चवंदासीं। असांजी औरतुनि जे हक़नि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई ऐं इन खां पोइ असां कोशिशि कंदासीं त फ्रीडम डे बि अचूं। बहरहाल हिन महिल ताईं असांजी ॻाल्हि ॿोल जेका ब्रेक खां पहिरियों हले पई उहो जेको हिंदू छोकिरियुनि जे लाइ मैरिज बिल पास थियो आहे उन हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई। बट छा करे जो मां पहिरियों हिते ॻाल्हाए चुकी आहियां त एतिरियूं कम्यूनिटीज़ हिते आबाद आहिनि। लाज़मी ॻाल्हि आहे सभिनी जा पंहिंजा कुझु रिवाज आहिनि, पंहिंजूं कुझु रस्मूं आहिनि ऐं असांजी कोशिशि इहा ई आहे त जेतिरियूं बि कम्यूनिटीज़ हिते रहनि थियूं उन्हनि जे हवाले सां उनजी जेको बि लाइफ स्टाइल आहे, जेका बि ज़िंदगी आहे उनखे पॉज़िटिव करे दुनिया जे साम्हूं पेश कयूं। ऐं उहे माण्हू पॉज़िटिव हूंदा आहिनि पर कुझु नेगेटिविटी इंसान जे जॾहिं ज़हन में अची वेंदी आहे त पोइ प्रॉब्लम्स क्रिएट थींदा आहिनि। बहरहाल असांजी इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे त असां वटि जेके बि माण्हू हिते रहनि था, जेके बि मज़हब हिते आबाद आहिनि, उन्हनि सभिनी जी रिस्पेक्ट कयूं ऐं उन्हनि सभिनी जूं जेके पॉज़िटिव शयूं आहिनि उहे अवां सभिनी जे साम्हूं पेश कयूं। जी हीरालाल साहब, सो हीरा सिंह साहब, माज़रत सां। सो ॻाल्हि ॿोल हले पई त अव्हां जो जेके मिसाल तौर ते अव्हां जे कम्यूनिटीज़ में या अव्हां जे मज़हब में जेके औरतूं आहिनि उन्हनि खे छा राइट्स आहिनि, उन्हनि जी जॾहिं शादी थींदी आहे या मिसाल तौर ते तलाक थी थिए या कंहिंजे मुड़ुस जी डेथ थी वञे त उन सूरत में उन्हनि जे लाइ छा उन्हनि जा छा राइट्स आहिनि? हाणे असल में छा आहे जो सिख मज़हब में औरत जो जेको मक़ाम आहे उहो सभ खां ऊचो मक़ाम आहे माशाल्लाह। हाणे उन में असांखे बाबा गुरु नानक साहिबु, हाणे मां तव्हांखे ॿुधायां हिकिड़ो शॉर्ट हिस्ट्री थो ॿुधायांव। जॾहिं गुरु नानक साहिबु, गुरु अर्जन देव साहिबु पंजो गुरु जॾहिं गुरु ग्रंथ साहिबु कंपाइल पियो कनि तॾहिं कुझु हिंदू आया जिन चयो त असांजो बि तव्हां हिन में बाणी विझो। जहिड़ी तरह बाबा फरीद जी बि जेको आहे हिन में बाणी पियल आहे गुरु ग्रंथ साहिब में। हिंदू भटनि जी बि बाणी आहे, हिंदू जेको आहे संतस जेको आहे उन्हनि जी बि बाणी आहे, सिख गुरुनि जी बि बाणी आहे। हे उन्हनि बाणियुनि जी उन्हनि जी बाणी आहे जेके अलाह जी वादानत माना परमेश्वर जी हिकिड़ाई खे जेके मञनि था पिया उन्हनि सभिनी जूं बाणियूं शामिलु आहिनि। पोइ कुझु आया जेको आहे सो अहिड़े क़िस्म जा हिंदू जेके इंतिहा पसंदि माण्हू आहे उन्हनि जेको आहे औरतुनि खे जेको आहे घटि वधि जेको आहे शाइरीअ में ॻाल्हाइणु शुरू कयो। पोइ उन ते जेको गुरु अर्जन देव जेको पंजे गुरु एतिराज़ कयो त न जेको आहे सो उते हिकिड़ी शाइरी जेको आहे गुरबाणी साहिबनि चई आहे जंहिंजो मां हिकिड़ी लाइन थो ॿुधायांव तव्हांखे। सो क्यों मंदा आखिए जित जमे राजान। तव्हां इन्हनि हस्तियुनि खे, इन्हनि औरतुनि खे तव्हां मंदो था चओ
जिन राजाउनि महाराजनि खे जनमु ॾिनो आहे। वाह। त इन करे ही हमेशह औरत खे जेको आहे सिख मज़हब में इक्वालिटीअ जो दर्जो आहे। उहो जेतिरो मर्द खे हक़ आहिनि ओतिरा ई साॻाई जेको आहे औरत खे हक़ आहिनि। ऐं साॻे ई नमूने सां जेको आहे जेकॾहिं को औरत विधवा थी वञे उहा आराम सां शादी करे सघे थी जो पंहिंजे हिसाब सां, कोई उन में मसइलो कोन्हे। ऐं सिख वधीक एडवांस आहिनि हिंदुनि खां, छाकाणि सिख जेको आहे सिख मसबी पंजाबी जेको चवंदा आहियूं असां। सवाल हिते ज़रूर थिए थो, भले हा, त उहो जेको आहे हुजे। ॿाहिरि दुनिया में घणो उन्हनि जो अचणु वञणु सिखनि जो तमामु घणो रहियो आहे जेको आहे। ऐं इंडिया जेको आहे अञा असांखां वधीक, सिंध खां वधीक डेवलप आहे, पाकिस्तान खां वधीक डेवलप आहे, पढ़ाई एजुकेशन वधीक आहे। त उन हिसाब सां हू डॉक्यूमेंटेड सोसाइटी ऐं ॿाहिरनि मुल्कनि में रहनि था, त उन्हनि वटि डाइवर्स जो बि आहे उहो तसवुरु आहे। ऐं हाणे त वरी जेको आहे सो मज़हबनि खे जेको आहे उहा हैसियत घटि जेको आहे मिले थी। हाणे यूरोप में या अमेरिका या लंडन में मां ॾिसंदो आहियां त जेको आहे को बाजवा सिख आहे ऐं बाजवा मुस्लमान आहे, उहो पाण में शादियूं बि करे था छॾनि। हाणे मज़हब जेको आहे उहा उहा रखी न आहे जेको आहे। अमांजे चवण जो मतिलबु आहे त अव्हांजे मज़हब में औरत वटि इलाही वॾा तमामु जेको आहे असांजो आनंद कार्ज असांजे सभिनी औरतुनि जे लाइ ताड़ियूं थियणु खपनि जो माशाल्लाह हाणे असांजी औरतुनि खे कम अज़ कम मिलनि पिया। असांजे मज़हब में जेको आहे सो आनंद कार्ज एक्ट आहे, जहिड़े त हिंदू जेको आहे मैरिज एक्ट आहे, ते सिखनि जो जेको आहे सो आनंद कार्ज एक्ट आहे जेको ब्रिटिश राज में 1909 में पास थी चुको हुयो जेको कानून 1909 में। ऐं हिन वक़्तु जेको आहे जेको पाकिस्तान में आहे 2007 में जेको आहे सो इहो पास थी चुको आहे आनंद कार्ज एक्ट। हाणे को बि माण्हू असां डिटेल में ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं, पर मूंखे लॻे पियो त म्यूज़िक जी खोट हिते फील थिए पई। असां सां गॾु तमामु बहितरीनु सिंगर बि मौजूदु आहे, सो इजाज़त आहे छा ख़्यालु आहे म्यूज़िक नंबर जे? जी, छा करे जो कुछ असांखे मेहरबान ॾिसंदा ही न करे आए हैं। तो आमिर भाई हमारे साथ मौजूद होते हैं और उनकी आवाज़ में कुछ वो सुनना चाहते हैं। तो आमिर भाई क्या सुना रहे हैं आज आप? मौके के हिसाब से, मुनासबत के हिसाब से, जरा हैप्पी मूड के हिसाब से भी है। और अदिल भाई मेरे मूड को देख के मत गाइएगा। हमारे मेकअप आर्टिस्ट हैं अदिल, की 3 मंथ से मैं पसंद है। हाय अल्लाह, अब तो पूरी हो जाए मेरे ख्याल से। चले जी, हो जाए आमिर भाई। कभी जो वादा बरसे मैं देखूं तुझे आंखें भर के, तू लगे मुझे पहली बारिश की दुआ। कभी जो वादा बरसे मैं देखूं तुझे आंखें भर के, तू लगे मुझे पहली बारिश की दुआ। तेरे पहलू में रह लूं मैं खुद को पागल, कह लूं तू गम दे खुशियाँ सह लूं साथिया। कोई नहीं तेरे सिवा मेरा यहाँ, मंजिले है मेरी तो सब यहाँ। मिटा दे सभी आजा फासले, मैं चाहूँ मुझे मुझसे बांट ले, सारा सब मुझ में तू झांक ले। मैं हूँ क्या तेरे पहलू में रह लूं मैं खुद को पागल, कह लूं तू गम दे खुशियाँ सह लूं साथिया। खूब माशाल्लाह, क्या कहने हैं आपके। और मुझे लगता है कि आज के मौसम को देख के आपने ये सॉन्ग गाया है ना?
हा सारे सॉन्ग बहुत खूब जी व्यूअर्स इन सां गॾु वक़्तु थी वियो आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक न ॿुधंदासीं ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त ॻाल्हि ॿोली सिलसिले खे असां कंटिन्यू कंदासीं सो काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो सिंध TV मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी व्यूअर्स हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ब्रेक खां पहिरियों मौसीक़ी अव्हांजे सभिनी जे समातुनि जे नज़र पेश कई उमेद आहे त उहा मौसीक़ी अव्हां सभिनी खे तमामु घणी पसंदि आई हूंदी ऐं थोरो ॿाहिरि जो नज़ारो बि करे वठो छो जो मौसम यकीन कयो ॾाढी सुठी आहे ऐं जेकॾहिं अव्हां मौसम खे इंजॉय कंदो त अञा वधीक सुठी ॻाल्हि आहे ऐं ख़ासि तौर ते चटपटा खाधा थी वञे त अञा सुठी ॻाल्हि छो जो असां नथा चाहियूं त बिल्कुलु सीरियस वेही करे हिन महिल असां का बि ॻाल्हि कयूं ज़रूरी आहे त फन इंजॉयमेंट इहे सभई शयूं ज़िंदगी में आहिनि ऐं आज़ादी इन जो नालो आहे जेकॾहिं फ्रीडम असां वटि आहे त पोइ असांजी मर्ज़ी आहे ऐं असांजे मूड ते डिपेंड करे थो त असां छा कयूं था छा नथा कयूं असांखे छा करणु खपे बहरहाल जेकॾहिं असां पाकिस्तान या इवन डिफरेंट कंट्रीज़ आहिनि जिथे औरत खे राइट्स आहिनि पर ओतिरा कोन आहिनि जेकॾहिं असां आज़ादी जी ॻाल्हि कयूं था त पोइ औरतूं ऐं मर्द ॿई शामिल थी था वञनि त मुंहिंजे ख़्याल में हिते इहो सुवालु हिते छा करे जो बिल बि डिफरेंट हवालनि सां पेश थियनि पिया ऐं असां शादियुनि जे हवाले सां बि ॻाल्हि कई औरत खे बि असां फोकस कयो पर हिन ई सोसाइटी में जेकॾहिं असां राइट्स जी ॻाल्हि था कयूं ऐं असां आज़ादी जी फ्रीडम जी ॻाल्हि था कयूं त पोइ सिर्फ़ु असांजी औरत ई क़ैद कोन आहे किथे न किथे असांजो मर्द बि पोइ पाबंद थी थो वञे ऐं बेसिकली असल में आज़ादी फ्रीडम छा आहे या ईअं चए त असांजी अॼु जी औरत केतिरी आज़ादु आहे इहो क्वेश्चन करणु ऐं इन हवाले सां ॻाल्हाइणु मुंहिंजे ख़्याल में त हाणे इलाही घणो इम्पोर्टेंट थी वेंदो असां चाहींदासीं त इन मौज़ू ते ॻाल्हायूं श्याम साहिबु छा असांजी अॼु जी औरत वाक़ई आज़ादु आहे सभई बिल फ़िलहालु साइड ते हा बिल्कुलु तव्हां तमामु सुठी इम्पॉर्टेंट वरी ॿी ॻाल्हि एडिशन कई आहे आज़ादी जो हिकिड़ो तस्वर आहे जेको ग्लैमर आहे जेको फ़लसफ़ो आहे नेचुरली तरह उहो कुदरत जो हिकिड़ो अनमोल तोहफ़ो आहे त दुनिया में जेको माण्हू पहिरीं अचे थो जॾहिं ॿारु ॼमे थो उहे आज़ादु हूंदो नंढड़ो ॿारु ॼमण खां वठी क़ैद में न हूंदो ऐं कंहिं बि मुआशिरे में कंहिं बि क़ौम में जो ॿारु पहिरीं ॼमे थो उहो पहिरीं इंसानियत जो ॿारु इंसान जो मज़हब हुनजो पोइ थो अचे पोइ जंहिं मज़हब जे कंहिं त क़बीले में कंहिं कम्यूनिटी में पैदा थिए थो ऐं उनजो आज़ादी हवाले सां फ़लसफ़ो तमामु वॾो टॉपिक पखी पाण ॾिसंदा आहियूं नंढड़ा उनखे जॾहिं पिंजरे बंदि कयो केॾो उनजो इनोसेंट महसूसु थींदो उन मैसूम ते हिकिड़ो ऐं हिकिड़े दायरे में ग़ुलाम थी ज़ंजीरनि क़ाबू थिए थो ईअं इंसानु चाहे मर्द हुजे या औरत हुजे उहा असांजे हिते जेके सोसाइटी जा वैल्यूज़ आहिनि जंहिं असीं कंट्री में रहूं था उन्हनि में औरत खे जेका हींअर बि आज़ादी आहे पर हिन खां वधीक आज़ादी मिलणु खपे जेके मर्दनि जी हक़ूक़ आहिनि उहे औरतुनि में मिलणु खपनि ऐं उन्हनि में काफ़ी बहितरी थी रही आहे जीअं तव्हां ॾिसणु हूंदो त अॼुकल्ह जेके पार्लियामेंट आहिनि ऐं असांजूं जेके यूनियन काउंसिलूं आहिनि ॿियूं जिते किथे हिकिड़ो रिज़र्व सीट्स रखी वयूं आहिनि ऐं लेडीज़ लाइ उहा इन मक़सद वास्ते त जीअं उन्हनि मां आहिस्ते आहिस्ते अहसास महरूमी ख़तमु थी वञे उहे बि हिन सोसाइटी जो हिन मुल्क जो हिकिड़ो हिसो आइनी तरह थियनि ऐं ॿी ॻाल्हि वॾी ॾिसो त अॼुकल्ह मुंहिंजे ख़्याल में काफ़ी जेके हुनजा माउ पीउ आहिनि उन्हनि जी वारी कोशिशि त असीं पंहिंजे धीअरुनि खे नियाणियुनि खे वधि मां तइलीम ॾियूं जीअं असांजी उहा धीअ अॻिते हली जॾहिं मुआशिरे जो अहम फ़र्दु थींदी त उहा हिकिड़ी मुआशिरे जी मज़बूत ऐं किरदारु अदा करे पंहिंजी फैमिलीअ जो पंहिंजे क़ौम लाइ पंहिंजे वतन लाइ जॾहिं एजुकेटेड औरत हूंदी हूअं बि चवणी हिकिड़े मर्द जे पढ़ण खां हिकिड़ी औरत पढ़ण मसल ईअं त उहा हिकिड़ी यूनिवर्सिटी में नस्ल पूरो पैदा कंदी पढ़ियो लिखियो नस्ल ठीकु आहे न जॾहिं औरत हिकिड़ी एजुकेटेड त उहा पंहिंजी उनजा जेके ॿार आहिनि उनजी जेका फैमिली आहे उहो उनजो जेको सोसाइटी में रोल आहे पोइ चाहे जॉब करे प्राइवेट जॉब करे गवर्नमेंट जॉब करे बिज़नेस करे असां तव्हां ॾिसो अॼुकल्ह ख़ासि करे वॾनि सिटियुनि में काफ़ी तइदाद में औरतूं जेके से मुख़्तलिफ़ कंपनियुनि में बैंकुनि में बिज़नेस सेक्टर में गवर्नमेंट जॉब में प्राइवेट जॉब में ऐं मीडिया ते ख़ुदि तव्हां असांजे साम्हूं वॾो मिसाल वेठा आहियो ऐं तव्हां असांजे हिन प्रोग्राम जी महिरबानी करे रहिया आहियो ऐं तमामु वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि थिए थी त असां
औरतुनि खे हिन मुक़ाम ॾिसूं था। भले आउं सम्झां थो इहा पोस्ट तव्हां नंढी सम्झो, ॿिया सम्झनि पर हिकिड़ी वॾी पोस्ट आहे ऐं इहा की तव्हां नुमाइंदी कयो था। सुबुह सवेर कुदरत जो हिकिड़ो कानून आहे, जीअं पखी वग़ैरह ॿिया थिया, हिकिड़ो पंहिंजो मूसीक़ी जे ज़रिए आवाज़नि जे ज़रिए जेको मैसेज ॾियनि था, ऐं उन में घर में जेको सभ खां सुहिणो मैसेज जेको सुबुह सवेर हर का फैमिली में हूंदो आहे, सो तव्हांजी धीउ थी सघे थी, तव्हांजी माउ थी सघे थी, तव्हांजी ज़ाल थी सघे थी। त इहे जेका नेचुरली फिनामिना जिन खां केरु माण्हू इनकार नथो करे सघे, उन सॼे हिन फ़लसफ़े खे निचोड़े इहो चऊंसि त औरत खे वधि में वधि हिन खां वधीक हक़ूक़ मिलणु खपनि। उन सां ज़ातियूं आहिनि, जीअं सिंध में कारोकारी मिसाल आहे, सिंध जे नियाणे में सिंध जे नियाणियुनि में जेतिरी तइलीम हुअणु खपे उहा न आहे। मर्द त किथे वञी जेको सो पंहिंजो तइलीमी ॿियूं जेके रोज़गार हवाले सां निकिरी सघे थो। ऐं असांजो जेको सिंध में किथे कबाली वञा सिस्टम आहे, किथे जागीरदारी बि ऐं किथे बहितर सिस्टम थिए सही। ऐं बहरहाल जेको बि आहे त हमेशह हर ॼाणो औरत खे ई भुगतणो पए थो, औरत खे ई बर्दाश्त करिणो थो पए। सो सरदार हीरा सिंह साहब, जेकॾहिं असां ओवरऑल ॻाल्हि था कयूं, हिन महिल असां कंहिं बि हिकिड़े ख़ासि फ़िरके जी, कंहिं बि हिकिड़े ख़ासि माण्हू जी नथा ॻाल्हि कयूं, ओवरऑल जेतिरियूं बि असांजूं औरतूं आहिनि हिकिड़े मुल्क में रहनि थियूं, चाहे इंडिया हुजे, पाकिस्तान हुजे, जापान हुजे, फ्रांस हुजे, अॼु जी औरत तव्हांजे ख़्याल में केतिरी आज़ादु आहे? असल में जेको आहे सो असां जेको औरतुनि जी आज़ादीअ जो जेको हिते टॉपिक खयों आहे उहा असांजी हिते मजबूरी आहे। असल में असांजा जेके सोसाइटीज़ जा लॉज़ आहिनि, कल्चर आहे, रिलीजियस रिस्ट्रिक्शन्स आहिनि, ऐं अनएजुकेशन जेको आहे एजुकेशन घटि आहे न असां वटि, त उन जे करे बि इहे जेके हुकूक ऐं उन्हनि जा आवाज़ उथनि था एजुकेशन न हुजण जे करे। पर जेकॾहिं असांजा ॿार जेकॾहिं असां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायूं, तालीम ॾियारियूं, न सिर्फ़ु पंहिंजनि मर्दनि खे बि ऐं औरतुनि खे बि, त अहिड़े क़िस्म जा आज़ादीअ जा इहे नारा लॻनि ई, छाकाणि जो हर को पढ़ियल माण्हू हिन ॻाल्हि खे सम्झी सघे थो त औरत ऐं मर्द ॿई इक्वल आहिनि, ॿिन्हिनि जी हैसियत ॿिन्हिनि जी इक्वल आहे। अलाह जेका पैदा कयो आहे, हिकु औरत कयो आहे, हिकु मर्द पैदा कयो, ॿई लाज़िम मर्दूं आहिनि। औरत खां सवाइ घर न हलंदो, मर्द खां सवाइ बि घर न हलंदो, गाॾीअ जा ॿई फीथा आहिनि, सम्झो था। त इन करे हीउ मसइला जेको असांजे हिननि मुल्कनि हिननि में ई जेको आहे जिते तालीम जी घटिताई आहे उते ई मसइला पैदा थियनि। इवन अदरवाइज़ जेको आहे हाणे मुंहिंजी पंहिंजी फैमिलीअ जो 4 ॿार मुंहिंजा ॿाहिरि रहंदा आहिनि, मुंहिंजूं नुंहर बि ॿाहिरि रहंदियूं आहिनि, मुंहिंजा पोटा ॾोहिटियूं सभु ॿाहिरि अमेरिका में रहनि था, उते सुठे नमूने सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था, ॿाहिरि हलिया था वञनि, कार ड्राइव करे वञनि था, स्कूल में फ्रीडम आहे, उते तहफ़ुज़ आहे, कानून आहे। हिते असांजी नियाणी जेकर निकिरे थी त कानून जे करे जेको आहे सम्झो हुनखे तहफ़ुज़ न आहे औरत खे, को बि लुचो लुफंगो को आवाज़ जेको आहे पोयां ॾिए या को तंग करे, को मिसरो कसे पोयां, त पोइ असां इन करे पाण बि चाहींदा आहियूं त असांजा ॿार जेको आहे ॿाहिरि न निकिरनि था। यानी कि इहा ॻाल्हि साबित थी त किथे न किथे अॼु बि बाउंड आहियूं। हा, बाउंड त आहे। हाणे घर वारनि जे हथों हुजूं, भले सावरनि जे हथों हुजूं या सोसाइटी जे हथों हुजूं, बाउंड्रीज़ बहरहाल मौजूदु आहिनि। हा, मौजूदु आहिनि, उहो त आहे जेको आहे। छो जो ॾिसो हाणे मर्द गुज़रनि था, मर्द ते केरु जुमिलो नथो कसे, मर्द खे केरु कुझु ग़लति नथो चए, ठीकु आहे, पर जेकॾहिं औरत हिकिड़ी मिसाल तौर ते इवन जेकॾहिं अबाए में बि निकिरे थी त उन ते ऑब्जेक्शन्स थियनि था। घर में आहे औरत पंहिंजी मर्ज़ी सां शादी जो फ़ैसिलो नथी करे सघे, औरत पंहिंजी मर्ज़ी सां कंहिं दोस्त ॾे नथी वञी सघे, इजाज़त जी ज़रूरत बहरहाल पए थी। सो इन हवाले सां छा शाम साहब ओपिनियन आहे? मां सम्झां थो इहे जेके बाउंड्रीज़ जेके तव्हां हाणे ॿुधायूं आहिनि, कॉमन ऐं सिंपल बाउंड्रीज़ आहिनि। हा, ठीकु आहे न, त उहे आस्ते आस्ते उन्हनि में बाउंड्री क्रॉस करण लाइ हिकिड़ो चौको लॻंदो, ॿियो छको लॻंदो, ठीकु आहे। त आउं सम्झां थो असां उन सफ़र जी हिकिड़ी शुरूआति हले पई, उन में बहितरी थिए पई, नाम जी न हुजे। असांजो जो फ्यूचर जो जनरेशन अचण वारो जेको असांजो फ्यूचर आहे, उन मां आउं ज़ाती तौर ते पुरुमेद आहियां। हिते असां टे जेको हिकिड़ो रुजर परस्ती, जेको तंग नज़री, जेका इंता पसंदी, उहो मज़हब हवाले सां न, जनरली ॿिया जेके सोसाइटी हवाले सां वैल्यूज़ हुआ उन्हनि में हिकिड़ी तोड़ फोड़ शुरू थी वई आहे। अॼु कहिड़े बि फैमिली घराणे का बि जेका औरत आहे, छोकिरी आहे, न्याणी आहे, उहा चाहे थी त जेको मुंहिंजे ज़िंदगीअ बारे में फ़ैसिलो थिए उन में मुंहिंजो फेयर रज़ामंदी हुजे, बग़ैर रज़ामंदी जे को फ़ैसिलो
अॼु हुनखे बि क़बूल नथो गवार। सही, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे शाम साहब ऐं हीरा साहब, थी सघे थो मां इतफ़ाक़ कयो त बहरहाल वरी बि औरत इहो ख़्यालु कंदी आहे त हाणे जेकॾहिं मां माउ पीउ जे ख़िलाफ़ु शादी कई तॾहिं बि प्रॉब्लम आहे, ऐं जेकॾहिं माउ पीउ मूंखां पुछे थो त हाणे तव्हांखे हिन सां शादी करणी आहे त जेकॾहिं इनकार कयो त पोइ हिकिड़ो सुवालु ज़रूरु उथंदो त को ॿियो त पसंदि न थिए, या अहिड़े क़िस्म जा अजीबो ग़रीब यकीननि सुवाल उथनि था जेके पोइ इलाही हर्ट बि कनि था, तकलीफ़ बि ॾियनि था। त इन मामले में अञा बि काथे न काथे गुंजाइश आहे त असांजे पेरेंट्स खे थोरो एडवांस थियणु खपे। मुंहिंजे ख़्याल में हिन में जेका सा म्यूचुअल अंडरस्टैंडिंग हुअणु घुरिजे, माउ पीउ छोकिरी, माउ पीउ छोकिरे, ठीकु आहे, मां वालिदनि खे बि सफ़ा स्ट्रिक्ट न थियणु खपे, उनखे पंहिंजे ॿार जे ज़िंदगीअ जो वधि में वधि ख़्यालु रखणु खपे, उनजे ख़्वाहिशनि जो, उनजी उमेदुनि जो, उनजे एहतराम करणु खपे। ऐं जेका नियाणी असांजी थिए थी कहिड़े बि फैमिली सां हुजे, कहिड़े कम्यूनिटी सां हुजे, काफ़ी असां वटि जेके से उहे फैमिलीअ जे वैल्यू क़दरुनि खे ख़ासि तौर ते औरत वधीक एक्सेप्ट करे थी मर्द जे भेट में। नेचुरली छोकिरो पंहिंजी मर्ज़ी मस्तीअ अबा मूंखे ई पसंदि न आहे, अमा मूंखे पसंदि न आहे, हीअं, पर नियाणी वीचारी ख़ामोशी सां हा बसि कंदो हेठि कंदी। पर आउं चवंदो हिन दौर में उनखे अहिड़नि फैसलनि में नियाणीअ खे शामिल करणु खपे। हीरा साहब, अवांजो ओपिनियन हिन बारे में छा आहे? मां त हिन ॻाल्हि ते वरी बि मां जेको आहे छाकाणि मां तालीम खे वधीक अहमियत ॾींदो आहियां। छोकिरी जेकॾहिं असांजी तालीम आहे, घर जो माहौल तालीम याफ़्ता आहे, त पोइ जेकॾहिं असां पाण सुठा आहियूं, फैमिली असांजी सुठी आहे, तालीम याफ़्ता आहे, त छोकिरी असांजी जेकॾहिं तालीम याफ़्ता आहे ग़लति फ़ैसिलो कॾहिं कंदी ई कोन। त उन जे जेको आहे वधि में वधि माउ पीउ जो इहो फ़र्ज़ु आहे त उन छोकिरे जे ख़ानदान या छोकिरे जे फ्यूचर जे बारे में ॾिसे त पंहिंजो अंदाज़ो लॻाए त केतिरे क़दुरु आहे। बाक़ी छोकिरीअ जी जेकॾहिं मर्ज़ी आहे जो उन छोकिरे लाइ, ऐं छोकिरो बि जेकॾहिं को लाइक़ु आहे, सुठो आहे, माउ पीउ उन्हनि खे एतिरो ॾिसंदे लाइक़ु आहे फ्यूचर में असांजी नियाणी सुखी थींदी, एतिरो माउ पीउ जो एतिरो हुन में हिसो हुजणु घुरिजे, वधीक इंटरफियर न हुजणु घुरिजे। छोकिरी छाकाणि पढ़ियल आहे, बालिग आहे, अकेला, त उहो जेको आहे पंहिंजो फ़ैसिलो जेकॾहिं करे ऐं पंहिंजे माइटनि खे ॿुधाए। ऐं मां जेको पंहिंजी नियाणी जी शादी जेकॾहिं कराई, मुंहिंजी छोकिरी डॉक्टर, मां हुनखां पुछियो बाबा हे बि छोकिरो डॉक्टर आहे, चई मूंसां गॾु पढ़ंदो आहे। मां पोइ जेको आहे मां जेको आहे हिन बारे में सोचां थो, हुन चयो ठीकु आहे बाबा ओके। यानी कि हिकिड़ी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, अवां कम अज़ कम पंहिंजी धीउ खे हिकु राइट ॾिनो त तव्हां जेकॾहिं रज़ामंद न बि आहियो त हिकिड़ो ईअं चए त बॉन्डिंग आहे, अंडरस्टैंडिंग आहे, पाण में रिश्तो स्ट्रॉन्ग आहे। ऐं माउ पीउ खे बि खपे त पंहिंजे जेकॾहिं पुट खे हू आज़ादी ॾियनि था असांजी सोसाइटी में, त धीउ खे बि ॾियणु खपे। अच्छा शाम साहिबु, हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु मुंहिंजो ध्यानु हिते छिकाइणु चाहींदसि त अक्सर ईअं बि थींदो आहे त माउ पीउ त चाहींदा आहिनि त जेकॾहिं असांजी नियाणी का ख़्वाहिश करे थी या कंहिंखे पसंदि करे थी, या मिसाल तौर ते असां जेके लाइक हूंदा पढ़ियल लिखियल बि आहिनि, एजुकेटेड बि आहिनि, त विच में या त ख़ानदान वारा या सोसाइटी या मोहल्ले वारा पोइ सरदाराणो निज़ाम बि अची वञे थो ऐं डिफरेंट शयूं अची थियूं वञनि। सो इन हवाले सां छा ओपिनियन आहे त वरी बि काथे न काथे औरत ऐं हुनजा पेरेंट्स बाउंड थी था वञनि? नेचुरली असांखे जेके जंहिं सोसाइटी में रहूं था ऐं जेको असांजा तहज़ीबी जेके छा चवनि ट्रेंड रहिया आहिनि माज़ीअ जा, उहे असां ते इन्फ्लुएंस कनि था माइटनि ते, छोकिरीअ ते। पर आउं सम्झां थो माण्हुनि जी जेका बॉडी लैंग्वेज आहे उहा पॉज़िटिव हुअणु खपे, ऐं ख़ासि तौर ते माइटनि ते ऐं उन नियाणी ते हिकिड़ो मेजर डिसीजन करण वारा, ख़ासि करे मैरिज जे हवाले सां टिनि माण्हुनि जो वॾो अहम रोल हूंदो, उनजे ॿारनि जो, माउ पीउ जो ऐं छोकिरीअ जो। ठीकु आहे, उनखां पोइ ॿिया जेके फैमिली मेंबर आहिनि, चाचो मामू या नानू बि उहे बात जा। पर उन्हनि में जेकॾहिं म्यूचुअल अंडरस्टैंडिंग थिए थी, पढ़ियल लिखियल फैमिलियूं थियनि थियूं, उन्हनि में काफ़ी बहितरी थिए थी ऐं काफ़ी मज़बूत बहितर डिसीजन थियनि था, उन्हनि जो फ्यूचर वधीक ब्राइट थिए थो। जिते तइलीम घटि, हाणे ॿियो पासो बि अचूं न, ईअं न ठीकु आहे न, अहिड़ा साईं सरदार साहिबु चयो तइलीम वास्ते तमामु भलियूं ॻाल्हियूं, पर असां हिकिड़ो ॿियो ज़िंदगीअ पासो अचूं जिते तइलीम घटि, सिंध जूं ॿाराड़ियूं आहिनि, उते असां इहे खोड़ सारा मसाला औरतुनि ॿियनि सां खोड़, ठीकु आहे, पर उते बि हाणे जेका सोशल मीडिया जो दौरु आहे, इलेक्ट्रिक मीडिया जो दौरु आहे, जेका अवेयरनेस आहे माण्हूअ जी पर्सनल लाइफ में, उते बि मुंहिंजे ख़्याल में हाणे हिकिड़ी बहितरी शुरू थी आहे। माना जीअं पाण हिकिड़ो मिसाल ॾियूं त हिकिड़ो बीठल पाणी हो, उन में पथर उछलिबो त हिकिड़ो आवाज़ु थींदो आहे, लहरूं ठहंदियूं आहिनि, त अहिड़े क़िस्म जो असांजे हिन सोसाइटीअ में हिकिड़ो ब्रेक थियो, हिकु तोड़फोड़ हले पई। आउं सम्झां थो सिंध जी सोसाइटी, पाकिस्तान जी टोटल जिते बि असां जूं पोइते पियल, जिते असांजे तइलीमूं न आहिनि, जिते ज़िंदगीअ जूं ॿियूं फैसिलिटीज़ न आहिनि, उन्हनि में जॾहिं असांजे ज़ाती ज़िंदगीअ जा, पर्सनल ज़िंदगीअ जा फ़ैसिला अचनि था,
त उहे माण्हू मां चवंदो जेके मज़दूर क्लास ग़रीब मिसकिन पोरित माण्हू हारी आहे उहे बि पंहिंजनि ॿारनि लाइ अॻु जे भेट में हाणे कुझु सुठो सोचे सघनि। अच्छा हीरा साहब, इहा ॻाल्हि थी, शाम साहब बि तालीम जी ॻाल्हि कई ऐं उहा ई वापसि पेरेंट्स जी ॻाल्हि अची वई ऐं जेके बाक़ी रिश्ता आहिनि उनखे साइड ते रखियो थो वञे। पर अॼु बि असांजे पाकिस्तान में इलाही अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिथे जेकॾहिं हिकिड़ी छोकिरी भले पढ़ियल लिखियल हुजे, डिग्री हुजे, जॉब हुजे, सभु कुझु हुजे, पर जेकॾहिं ख़ानदान में रिश्तो करिणो आहे, भले को अणपढ़ियो आहे, सुधरियल आहे या न आहे, ख़ानदान खां ॿाहिरि न आहे करिणो, ऐं उतां जा ई मर्द ॿाहिरां भले कहिड़ी बि क़ौम मां शादी करे अचनि, उन्हनि ते को ऑब्जेक्शन न आहे, उते को वॾेरो नथो थिए, उते को ख़ानदान वारो नथो उठे। पर जेकॾहिं का औरत ॿाहिरि वञे थी त पोइ उते इज़त ऐं गैरत जो थोरो मामिलो थी थो पए। इन वाले सां छा अनपढ़ियल माण्हू कंदा आहिनि। मां तव्हांखे हमेशह एजुकेटेड माण्हुनि जी ॻाल्हि थी कयां। एजुकेटेड माण्हू कॾहिं बि न कंदो। एजुकेटेड माण्हू हमेशह पंहिंजो पाण खे ॾिसंदो, पंहिंजे घर खे ॾिसंदो, पंहिंजे न्याणीअ खे ॾिसंदो, पंहिंजे फैमिलीअ खे ॾिसंदो। अॼुकल्ह तव्हां ॾिसो था, अॼुकल्ह जी सोसाइटी केतिरी जेको आहे अॻिते वधी वई आहे। पाड़े में जेकॾहिं असां फ्लैट जे पासे में रहनि था, उन नालनि जी ख़बर असांखे कोन्हे केरु आहे, त पोइ हाणे ॿाहिरि माण्हुनि जी सोसाइटी त जेको आहे पंहिंजे हिन में अणपढ़ियल माण्हू सां शादी करे फैमिलीअ में आहे। जिते बि छोकिरी जेकॾहिं सुठो छोकिरीअ जो मुस्तक़बिल जिते बि आहे, पंहिंजो आहे, पढ़ाओ आहे, किथे बि आहे, पढ़ियल आहे, सुठो आहे, न्याणी ख़ुशि थी रही सघे थी, त सोसाइटी जी परवाह करण वारा माण्हू पोइ ई न। जी, मां मुंहिंजी राय खां मुतफ़िक़ आहियां, मुंहिंजी राय अखियुनि ते। पर शाम साहब, जेकॾहिं तव्हां ओवरऑल सिंध जी जेकॾहिं कॾहिं विज़िट कई हुजे त इहे केसिस जेका मूं हाणे ॻाल्हि कई मिलनि था असांखे, पढ़िया लिखिया माण्हू इहो कमु कनि था। सो इन हवाले सां छा ओपिनियन आहे त ख़ानदान खां ॿाहिरि भले छोकिरी उमिरि गुज़री थी वञे या मरी थी वञे, भले इवन इन करे मां मरण जो वर्ड थी यूज़ कयां, भले मरी वञे पर ॿाहिरि न आहे करिणो, पोइ इज़त जो मसइलो इहे हक़ीक़तूं आहिनि। तव्हां बिल्कुलु राइट चयो। इहे असां अॼु ॾींहं ताईं सोसाइटी में आहिनि। पर थिए इहो थो त उहे माण्हू ख़ासि तौर ते तव्हां मेडिकल एंगल खां अचो त ब्लड रिलेशन में जेके शादियूं थींदियूं आहिनि खोड़ सां साइड इफेक्ट डिज़ीज़, ठीकु आहे। त जेके माण्हू थोरो घणो अवेयरनेस आहिनि, पॉज़िटिव आहिनि, ऐं चवां थो जेके लिबरल माण्हू चऊं, रोशन ख़्याल माण्हू चऊं, जिन उन्हनि शयुनि खे आहिस्ते आहिस्ते तोड़ फोड़ कई आहे। बाक़ी हिकिड़ो हल्को अञा ताईं तव्हां सही आहियो, उहो रहे थो ऐं उहो इन दायरे खां ॿाहिरि सोचे कोन थो। भले उहे ग्रेजुएट हुजनि, प्रोफेसर हुजनि, डॉक्टर हुजनि, पर उन्हनि जी ज़हनियत चेंज न थी आहे। वकील ॾिठा आहिनि, सियासतदान बिल्कुलु आहिनि ॾिठा हक़ीक़त, आहिनि, पर उनजी मेंटेलिटी माइंड चेंज न थियो आहे। सही, ठीकु आहे न। जेके माइंड चेंज नथो थिए तेसीं ताईं तव्हां कहिड़ी बि डिग्री हुजे, कहिड़ो लेबल लॻल हुजे, कहिड़ो अमीर, अमीरनि जी ॻाल्हि कयां थो, ठीकु आहे न, ग़रीब मिसकिन माण्हू पोइ था अचूं, भले छा हुजे, पर उहा सोच जेसीं तब्दील न आहे तेसीं ताईं उन माण्हूअ जा फ़ैसिला पंहिंजे फैमिलीअ ते, पंहिंजे नस्ल ते पॉज़िटिव सोच वारे माण्हूअ जा पॉज़िटिव इम्पैक्ट पवंदा। जे नेगेटिव सोच वारो नैरो माइंड उन जा फैमिलीअ ते नेगेटिव इम्पैक्ट पवंदा। पोइ यकीनन हिते इहो हिकिड़ो सुवाल उथी सघे थो त छा असांजे तालीम त या त ईअं चइजे त किताब रहिजी विया आहिनि पर तरबियत कोन आहे। सो तरबियत ते असां ईंदासीं त तरबियत जो केतिरो अमल दख़ल आहे इन सभिनी प्रॉब्लम्स में ऐं इशू जेके क्रिएट थियनि था। पर मुंहिंजे ख्याल में मौसीक़ी न वधणु खपे, छा ख्याल है? हाँ बिल्कुल जी। आमिर साहब, क्या पेश करना चाहेंगे, क्या सुनाना चाहेंगे? एक खूबसूरत सी मेलोडी ओके जी, आज के मौसम के आसपास, आज के मौसम के हवाले से। आज का मौसम तो बड़ा ही सुहाना है भाई, और इतने सुहाने आज के हमारे मेहमान मोहम्मद रफ़ी साहब के आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम। आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम। आने वाला कोई तूफान है, कोई तूफान है आज मौसम। आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम।
काली काली घटा ढल रही है, काली काली घटा ढल रही है, ठंडियाँ हैं हवा बढ़ रही है, सबको क्या क्या गुमा हो चला है, हर कली हम पे शक कर रही है, फूलों का दिल भी कुछ बदगुमान है, आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम। ऐ मेरे यार ऐ हुस्न वाले, ऐ मेरे यार ऐ हुस्न वाले, दिल किया मैंने तेरे हवाले, तेरी मर्जी पे अब बात ठहरी, जीने दे चाहे तू मार डाले, तेरे हाथों में अब मेरी जान है, आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम। आने वाला कोई तूफान है, कोई तूफान है आज मौसम, आज मौसम, आज मौसम। आज मौसम बड़ा बेईमान है। यकीन कीजिए आमिर भाई, आपने एक माहौल को, इस पूरी जो हमारी जो गुफ्तगू हो रही थी उसको एक नया रंग दे दिया और राजेश जी की याद दिला दी। क्या बात है भाई, बहुत खूब। तो मौसीकी पसंद आया आगे? मौसीकी चवणी पंहिंजी जी ग़िज़ा आहे, मज़ो अची वियो न ॿुधी? तमामु भलो थियो। सिखिज़म में त आहे ई मौसीकी संगीत। आए है, वाह वाह वाह। बाबा गुरु नानक जो तमामु कलाम बहितरीन। मौसीकीअ में ई ॻायो वेंदो आहे। तमामु जीअं लतीफ़ जो जेको आहे सो ॻाईंदा आहिनि तंबूरे ते, असांजे जेको आहे सिखिज़म जो जेको आहे गुरु नानक जो कलाम जेको हारमोनी ते जेको आहे ऐं ढोलक जे थाप ते जेको ॻायो वेंदो आहे। ऐं तव्हांखे इहो थोरी एडिशन ॿी बि कयां त साईं सरदार साहिबु साईं गुरु नानक साहिब जो ॿुधायो म्यूज़िक के हवाले सां, ईअं हिंदू जेको कल्चर, हिंदू मज़हब है, उन में राग जी हिकिड़ी प्राइमरी अहमियत है। तव्हां उन में मीराबाई ॾिसो, ॿिया जेके ऐं ॿिया खोड़ सारा जेके असांजे तारीख़ तौर राधा शाम साहब, मौसीकी ते असां अचूं था, छाजे करे जो यकीनन हर मज़हब में मौसीकी जी हिकिड़ी अहमियत आहे। सो ॻाइणो बि अव्हांखे पवंदो, बट ब्रेक खां पोइ सोचे वठो, सोचे वठो। जी व्यूअर्स, वक़्तु आहे ब्रेक ॾांहुं, ऐं ब्रेक खां पोइ मिलूं था। सो रहिजो असां सां गॾु। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स, हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ हमारी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं। ऐं ब्रेक खां पहिरियों आमिर भाई, आपने जो सॉन्ग गाया पहले ही तारीफ़ कर चुकी हूँ, फिर से इसलिए कर रही हूँ क्योंकि अब हम बाकायदा मौसीकी की बात करने वाले हैं और आपने जो एक माहौल बना दिया यहाँ पर, वो यकीन कीजिए कि मैं बयान नहीं कर सकती। आपकी आवाज़, आपका अंदाज़, राजेश खन्ना जी की याद दिला दी आपने। और इस तरह की मौसीकी यकीन करें मुझे बहुत पसंद आई। अवां भी ॿिन्ही जो तव्हांखे पसंदि आहे मौसीकी, इलाही घणी लाइक कंदा आहियो। ॿुधण जी फरमाइश मां पहिरियों बि कई, इहो न सोचो त ब्रेक में मूंखां ज़हन तां लही वई आहे ॻाल्हि, झूंगाइणो त पवंदोसि थोरो ई सही, बस इट्रो एतिरो ईंदो ई न आहे, ॿ टे जुमिला ई। भला लाइक कंहिंखे कंदा आहियो, केरु सिंगर वधीक पसंदि आहे या कहिड़े क़िस्म जी मौसीकी पसंदि आहे? सिंध में आबदा परवीन, आहे है राग जी राणी, पंहिंजो उस्ताद मोहम्मद जुमन, माशाल्लाह माशाल्लाह। हाणे असांजे जेके हाज़िर रहमत सरमत सिंधियो, वाह। सनम मारवी है, हाणे न्यू सिंगर्स में
जेको हाणे असां वटि ट्रेंड हलनि पिया एशिया जे हवाले सां मोहम्मद रफ़ी लता मंगेशकर ओशा आहे सो थी वञनि बस सिटरूं बस 2 लाइनूं इहे शाइरी ईंदियूं कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है तू नहीं तेरा तस्वर आता है ऐसे कोई हाणे अहिड़ी शाइरी ॿुधाईंदो न पोइ इलाही सवाल उथंदा मुंहिंजे ज़हन में पोइ मूंखे न चइजो घर बि वञिणो अथव सर जेकॾहिं झूंगारींदो त अञा वधीक मज़ा थी सघे जेके वॾा जेके शाइर थिया आहिनि जीअं शाह सचल सामी शेख अयाज़ इब्राहिम मुंशी सरवेज सुदैली हसन तरस ऐं ॿिया सारा असांजा जेके क़ौमी सिंधिया शाइर थिया आहिनि त उन्हनि जी जेका शाइरी आहे उन्हनि जो इंफ्लुएंस उन्हनि जो मैसेज आहे ऐं ईअं असांजो वॾो क़ौमी शाइर अलामा इक़बाल त उन्हनि जा जेके बेसिक फ़लसफ़ा आहिनि उहे जॾहिं माण्हू जा पढ़े थो हिकु माण्हूअ खे रूहानी सुकून अचे थो बस सिटूं तव्हां जेसिताईं झूंगारींदो न यकीन कयो मां ॿिए पासे काॾे बि न वेंदसि मां हिते बीठी हूंदसि झूंगारण ईंदो त असां पंहिंजो जेको हाल ख्याल आता है कि तू सितारों में बस रही हो कहीं थी वञे शाम साहब न एॾे बि असां ईंदासीं बेफ़िक्र रहो असांजो जेको आहे न हीअ असुल में उहो अटैक आहे जेको हर कंहिं ते थींदो पर पहिरियों तव्हां टारगेट तव्हां आहियो मूंखे शाइरी थोरो हिकिड़ो ॿ जुमिलो वरी ॿियो ॿुधाए झूंगारण न ईंदो हाणे सिखी ईंदासीं ॿिए दफ़े तव्हांजे पक ठीकु आहे पोइ हीरा साहब तव्हांजो छा ख़्यालु आहे असां त जेको आहे सो सूफ़ियानो आरफ़ानो कलाम जेको आहे झूंगारणो पवंदो झूंगारणो त असां गुरू नानक साहिब जी बाणियूं सॼी ज़िंदगी झूंगार सिख त झूंगारी थो रहंदो आहे पर हाणे पाण जेको आहे सो उहो ॻाईंदा न आहियूं पर पोइ बि जेको आहे सो कोशिश वाउ न लॻई पार ब्रह्म शरणाई चौगिर्द हमारे राम का दुख लगे ना भाई सतगुरु पूरा भेटिया जिन बनत बनाई राम नामो कद दिया एकल वेलाई रहो इहो जेको आहे सो गुरू नानक साहिब जी बाणी आहे कलाम आहे गुरू नानक साहिब जो उहो आशीर्वाद थो ॾे हाणे उहो तव्हांखे ॾिनई ॼणो सम्झो ताती वाह न लॻे तोखे तती वाह न लॻे तोते रब जो पार ब्रह्म सनाई तुंहिंजे मथां मालिक जो हथु हमेशह ख़ुशि रहंदा जेको आहे सुखी गुज़ारियो यानी हिकिड़ो दुआई कलाम चौगिर्द हमारे रामकार दुख लॻे न भाई चौगिर्द असांजे उन मालिक जो जो पहिरो आहे जेको आहे तव्हां हमेशह ख़ुशि रहंदो तव्हांखे दुआ मिली आहे तमामु सुठी ॻाल्हि श्याम साहिब हाणे कुझु पर्सनल लाइफ ते डिस्कशन कंदासीं छो जो हिन महिल ताईं सोसाइटी जे असां ॻाल्हि ॿोल कई थोरो इलाही महदूद वक़्तु आहे असां वटि सो खाइण में छा वधीक पसंदि आहे या कॾहिं पचाइण जी कोशिशि कई आहे न कुकिंग कई आहे छा वधीक सुठो पचाईंदा आहियो कुकिंग ईअं त कॾहिं माण्हू बैचलर लाइफ स्टूडेंट लाइफ में त असां पाण कुकिंग कंदासीं चांहि ठाहिणी पई बिरयानी ठाहिणी पई बिरयानी बि ठाहे वेंदा आहियो पोइ कॾहिं था अचो तव्हां असांजे प्रोग्राम में पचाइण जे लाइ हा बिल्कुलु अची वेंदासीं पका आहे पचाइणी पवंदी हा बिल्कुलु ठीकु आहे सो टीम खे मुबारक हुजे भई बिरयानी अन क़रीब तयारु थियण वारी आहे श्याम साहिब पचाईंदा हीरा साहिब तव्हां कुझु पचाईंदा आहियो सुठो हा मां बि जेको आहे सो मुंहिंजी वरी तरबियत ईअं थी जो मां रेस्टोरेशन ऑफ डेमोक्रेसी जे करे जेल में रहियो आहियां ऐं 2 दफ़ा जेल में रहियो आहियां जेको आहे फौजी गवर्नमेंट में जेको आहे सो टॉर्चर बि मुंहिंजे मथां थियो आहे पोइ उन ज़माने में असां स्टूडेंट पाण में गॾु हूंदा हुआसीं जेल में पोइ पाण जेको आहे बर्दाश्ती हूंदा असांखे कम वारा पर असां पाण ई पचाईंदा हुआसीं पोइ उहो जेको आहे सो पचाइण वारो सिलसिलो इहो हलंदो आयो अॼु ॾींहं ताईं जेको आहे मां पंहिंजे मुंहं सां जेकॾहिं ॿार मार्केट हलाए वेंदा आहिनि शॉपिंग ते हेॾे होॾे वाइफ मुंहिंजी अच्छा छा सुठो पचाईंदा आहियो मां बि जेको आहे सो सभु पचाईंदो आहियां एवरीथिंग हर शइ जो माना हीअं कंदासीं टे ॾाढी कॉम्पिटिशन रखंदासीं हा हर शइ बिरयानी सो लेट्स सी केरु विन करे थो मटन गोश्त बोड़ा गालीशन खाराईंसि ठीक अच्छा अब हाँ शॉपिंग पाण कंदा आहियो या फैमिली हेल्प कंदी आहे पाण बि कंदा आहियूं फैमिली बि गॾु हूंदी आहे ॿिन्ही वधीक केरु मुंतखिब कंदो आहे अॼु टाई हिन कलर जी हुजणु खपे कोट हे हुजणु खपे अॼु हीअ शर्ट सुठी लॻंदी तव्हां ते हुन में ज़्यादातर त मुंहिंजी पंहिंजी पर्सनल हूंदी पर आउं पंहिंजे ॿारनि खां घर वारनि खां
हिकिड़ी एडवाइस वठंदो आहियां घर वारनि खां या घर वारीअ खां? न घर वारीअ खां नेचुरली उहा त गॾु ई न हूंदी घर वारीअ खां या वारनि खां? घर वारीअ खां शुक्र आहे न तॾहिं तव्हां घर वञो असुल अदालत त पोइ उते तव्हां सही अदालत तरीक़े उहा- सां केस विढ़जे। न उन्हनि खां विच मुंहिंजूं नियाणियूं आहिनि मुंहिंजो पुटु या नंढड़ा ॿार उन्हनि खां जॾहिं वेंदा आहियूं नेचुरली माण्हू फ्रेंकली माहौल आहे फैमिली में त पोइ उहे शयूं डिस्कशन थियनि थियूं। सही माशाल्लाह। अच्छा अमा ॿुधायो सर अमा जो केरु असांजी इंतख़ाब शॉपिंग कंदो आहे? मां पाण न वेंदो आहियां छाकाणि जो मूंखे वरी जेको आहे सो उन में शॉपिंग करण में कोफ़त थींदी आहे। छा आहे जो हिते बार्गेनिंग जो तमामु वॾो सिस्टम हाय आहे हाय, ऐं हा, एतिरो सही था चओ। मगज़मारी जेको आहे बार्गेनिंग वारो 2000 का आहे अची वरी 500 में ॾींदो इन करे वरी मुंहिंजी घरवारी जेको मुंहिंजो हर शइ उहा ई वठी हर ईंदी शइ पोइ आहे। तव्हांखे उनजी चॉइस हा पसंदि हूंदी आहे बिल्कुलु बिल्कुलु हुनखे ख़बर आहे त मां छा पाईंदुमि ऐं जॾहिं वेयर कंदा आहियो त पुछंदा आहियो त अॼु भला कहिड़ो कोट पायां? न न उहो पाण ई जेको आहे मूंखे जेको आहे वठी पाण ई कलर बि पाण वठी अचे सॼा पाण हुनखे ख़बर आहे अच्छा। ऐं उहे मूंखे सूट इन डिपार्टमेंट खां बिल्कुलु फ्री आहियो। फिरी हा जेको आहे सो बिल्कुलु सही। सो बाबी सर जारीगर जो वक़्तु इलाही महदूद आहे मां चवंदमि त शॉर्ट जवाबु ऐं पूरी जेका हिन महिल ताईं कचहरी थी वई फन बि थियो सीरियस ॻाल्हियूं बि थी वञूं सो हुनखे समराइज़ कंदासीं त हिंदू मैरिज जेको बिल पास थियो आहे उनजा पॉज़िटिव छा असर हिंदू जेके कम्यूनिटीज़ आहिनि कहिड़ा पॉज़िटिव असर उन ते पवंदा? आउं सम्झां थो जेको हाणे हिंदू मैरिज बिल पास थियो आहे इहो असांजे हिंदू नौजवान छोकिरनि छोकिरियूं ॿिन्ही लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो माशाल्लाह। ऐं फ्यूचर में असांजे जनरेशन ईंदियूं उन्हनि खे हिकिड़ो कानूनी ते हिकिड़ो वॾो प्रोटेक्शन मिलंदो ऐं असां हिन मुल्क में हिन में कानून जेका आइनी हैसियत आहे उन जा भाईवारी जेका असांजी सिंधीअ में चऊं ई त हाणे असांजी उहा भाईवारी उन कानून में हिसे पते असांजो पए अॻु में हो पर कानूनी आइनी तरह उहे सभु शयूं असांखे मिलियूं आहिनि जीअं असांजी हिंदू कम्यूनिटी फैमिलियूं आइनी ऐं कानूनी मुंझारनि खां बचनि ऐं पंहिंजो जेको हुनजो हिकिड़ो राइट आहिनि जेके ह्यूमन राइट्स चऊं आइनी राइट चऊं कानूनी राइट चऊं जमहूरी राइट चऊं राइट राइट आहे राइट ऐं उहे राइट हर माण्हूअ खे हर तबिके जे हर मज़हब जो माण्हू मिलणु खपे हर ज़ात जो माण्हू हुजे हर नस्ल जो माण्हू हुजे। तमामु सुठी ॻाल्हि ऐं वॾी महिरबानी लख थोरा अवां ॿिन्ही मौज़ूद लास्ट में हिकिड़ो बिल्कुलु अवां असां पैगाम ते बिल्कुलु असां ईंदासीं सो थैंक यू सो मच सभ खां पहिरियों जो अवां हिते क़ीमती वक़्तु कढी आहियो ॾाढी ख़ुशी थी ऐं इलाही सुठो प्रोग्राम रहियो इलाही सुठी कचहरी रही सो आख़िर में पैगाम आख़िर मां इहो चवणु चाहींदुमि मां सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो कंदुमि जहिड़े तरह हिंदू मैरिज एक्ट जेको आहे तव्हां जेको बिल पास कयो आहे अहिड़ी तरह जेको आहे सिखनि जो हिकिड़ो अलॻि जेको आहे एंटिटी आहे अलॻि मज़हब आहे त उन्हनि जे पंहिंजे मज़हब गुरू नानक जे हुकुम जे मुताबिक़ अनंदकार एक्ट असां बि हिकिड़ो हुन मुआशिरे जा हिसा आहियूं असां बि सिंध में रहूं था असांजी पंहिंजी हिकिड़ी क़ौमी अलॻि मज़हबी हैसियत आहे त असांखे जेको आहे मैरिज एक्ट जेको आहे असांजो जेको आहे अनंदकार जो मैरिज एक्ट जेको आहे असांजो उहो जेको आहे जीअं पाकिस्तान में होॾे मंज़ूरु थियल आहे पर असांखे वी हैव टू गो देयर फॉर रजिस्ट्रेशन मैरिज रजिस्ट्रेशन करण लाइ असांखे लाहौर वञिणो पवंदो उतां वञी रजिस्टर कराईंदासीं हिते जेकॾहिं असां कराईंदासीं त हिते असांखे हिंदू मैरिज एक्ट जे तहत कराइणो पवंदो असां हिंदू त न आहियूं चवंदा आहियूं हिंदू मैरिज एक्ट त असांजी मज़हबी आज़ादी बहाल कई वञे यानी की उहा ई ॻाल्हि वापसि अची वई त बिल जी बहरहाल ज़रूरत हर ॻाल्हि ते अव्हांखे महसूसु थिए थी ऐं इहा ई अपील अव्हां हुकूमत खां कई आहे सो इनशाला इन अपील ते ज़रूरु अमल थींदो ऐं जेकॾहिं को बिल पास थिए थो हिन हवाले सां त ज़रूरु अव्हांखे इनवाइट कयो वेंदो हुन ते असां कचहरी बि कंदासीं हुन जा जेके बि पॉज़िटिव पॉइंट्स हूंदा हुन हवाले सां सो अव्हांजो छा पैगाम हूंदो आख़िर में व्यूवर्स जे लाइ जेके सभई ॾिसंदा मुंहिंजे सभिनी जेके व्यूअर्स आहिनि सिंध टीवी नेटवर्क जे हवाले सां जेके बि हुन जा शाइक़ीन आहिनि ऐं स्पेशली तव्हांजी जेका मेज़बानी जेको तव्हांजे मेज़बानी में जेको सोच आहे जेका मोहबत आहे जेको फ़लसफ़ो आहे उनजो वरी हिकु दफ़ो ॿीहर शुक्रगुज़ार आहियूं ऐं पॉज़िटिव मैसेज इहो आहे आउं सम्झां थो दुनिया में चवणी त ना उमेदी किन ॿियनि लफ़्ज़नि जो मौत जो ॿियो नालो ज़िंदगीअ में ना उमेदी न थियणु खपे उमेदनि ते दुनिया क़ाइमु आहे ऐं आउं सम्झां थो जेतिरो वक़्तु असां अॻियां सफ़र कयूं पिया उन में असां लाभ बहितरी ॾींहं ॾींहुं वधीक थिए पई असांजे ज़िंदगीअ जो को ॾीओ सो वधीक रोशन थिए पियो ऐं असांजा ख्वाब असांजा सपना असां जेको ब्राइट फ्यूचर जेको सोचूं पिया दुनिया जा जेके वॾा मिसाल ॾींदा आहियूं अमेरिका हीअं पियो थिए यूके में हीअं पियो थिए जापान में हीअं थो थिए चाइना में असीं ईअं छो न थियूं असांजी बि धरती असांजो ई वतन आहे असांजे कुदरत सिंध पाकिस्तान खे
नेचुरली वॾी हिकिड़ी सपोर्ट हिते चारि ई मौसमूं थियनि थियूं सही ऐं उन्हनि सभिनी जो असांखे बेनिफिट ऐं असां ईंदड़ मुस्तक़बिल में पुरमेंदा आहियूं ऐं हिन खां वधीक बहितरी थींदी इंशाल्लाह, जीअं इंशाल्लाह। असांजो मुल्क असांजी क़ौम वधीक तरक़ी ऐं ख़ुशहाली इंशाल्लाह। सो अगेन थैंक यू सो मच लख एहसान अवांजा जो अॼु हिन ख़ासि टॉपिक खे अॻिते वधाइण में अमां हेल्प कई अमां हिते मौजूदु हुयो। सो व्यूवर्स उमेद आहे अॼु को प्रोग्राम अमां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स असां इंशाल्लाह फ्यूचर में बि अवां जे लाइ खणी ईंदासीं। छाजे करे जो ॻाल्हि जिते अवेयरनेस जी अचे थी उते हमेशह सिंध टीवी अॻिते रहंदी आहे। हमेशह सिंध टीवी जी कोशिशि रही आहे त अवां जे लाइ जेका बि ॻाल्हि अवां जे हक़ में आहे पोइ हाणे जेके बि असां कंहिं ख़ासि कम्युनिटी खे हिते फोकस कोन कंदा आहियूं। ओवरऑल जनरल ॻाल्हि हूंदी आहे। अवां सभिनी जे राइट्स जी ॻाल्हि हुई त असां कोशिशि कई त अवां सभिनी जे राइट्स जी ॻाल्हि अवां सभिनी सां शेयर कई वञे त अवांखे कहिड़ा कहिड़ा राइट्स मिली सघनि था ऐं कीअं पंहिंजो हक़ अवां वठी सघो था। सो उम्मीद आहे त अॼु को प्रोग्राम अवां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। आमिर एंड अजय, आप दोनों का बहुत बहुत शुक्रिया। थैंक्स अ लॉट कि आप भी हमारे साथ रहे। आखिर में हम आपसे सॉन्ग सुनना चाहेंगे ऐं व्यूवर्स इंशाल्लाह ज़िंदगी साथ ॾिनो त सुभाणे अवां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय, गॉड ब्लेस यू। जी आमिर। दुनिया किसी के प्यार में, दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं। दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं। एक दिल रुबा है दिल में जो हूरों से कम नहीं। दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं। बादशाह हुस्न हो, हुस्ने जहान हो। तुम बादशाह हुस्न हो, हुस्ने जहान हो। जाने वफा हो और मोहब्बत की शान हो। जाने वफा हो और मोहब्बत की शान हो। जलवे तुम्हारे हुस्न के फूलों से कम नहीं। दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं। से मुस्कुराए तो मोती बरस पड़े। फूले से मुस्कुराए तो मोती बरस पड़े। पल के उठा के देखे तो कलियां भी हंस पड़े। पल के उठा के देख ले कलियां भी हंस पड़े। जलवे तुम्हारे हुस्न के फूलों से कम नहीं। दुनिया किसी के प्यार में